अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ववस्सैनल इंसान बिवालिदैहि इहसाना हमलतहु उम्मुहु कुरहन व वदअतहु कुरहा व हम्लुहु व फिसालुहु सलासून शहरा वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। बआवाज़ बुलंद अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। मुअज़्ज़ज़ सामीईन किराम, सोहणे लाल कलंदर जी नगरी में रब्बे ज़ुल जलाल जा अणगणिया अणखुट एहसान कहीं न कहीं बहाने साई सही हाज़िरी अल्लाह नसीब फरमाए। अज जी महफिल ज़िक्र जी महफिल दुरूद जी महफिल अल्लाह जे करम अल्लाह जी रज़ा
ऐं मुझे महबूब रहमतल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे इश्क ऐं मुहब्बत के हासिल करण जी महफिल। ये कदम उठते नहीं उठाए जाते हैं। करण वारी हिक ज़ात आ, कायनात जो खालिक हिकड़ो आ, केर अल्लाह। मालिक भी हिकड़ो आ अल्लाह, कायनात के हलाइण वारो अल्लाह। लेकिन उन करीम रब जे जरा कुदरत ॾे निहारियो तो मुझो अल्लाह जंहिंखे चाहींदो आ, जंहिंला चाहींदो आ, जीअं चाहींदो आ ईअं थींदो आ। अल्लाह के अगाल वणी बहानो अमड़ जो ठहियो, वरना किरण फ़कीर बलाल, अब्दुल हफीज़ बलाल में अल्लाह वसायो ऐं इनायत फ़कीर बलाल। ज़ाहिरी बहानो तो ठहियो उन्हनि जे अमड़ जे सालियाने खैर जो, बख्शिश जे ला दुआ जो। लेकिन थोड़ो गौर कयो तो छा अज फ़कत उन जी बख्शिश थींदी या खुदा हज़ारन के मुआफ़ कंदो? थोड़ो तवज्जो कयो तो छा अज फ़कत अब्दुल हफीज़ बलाल, किरण बलाल अल्लाह वसायो, फ़कीर इनायत बलाल जे अमड़ जीरगी बख्शिश थींदी, या जेके आया हूं कोई खाली न वेंदो? हिकड़े मिनट जे ला जॾहिं न इहो तव्हां सां दिल में ख़याल कंदासीं तो यकीन थी वेंदो त अल्लाह सबबन जो मोहताज नाहे, खुदा सबब बनाईंदो। तव्हां सां सबब जा मोहताज हो, सबब बनियो त अब्दुल हफीज़ फ़कीर बलाल जे भाइरनि अमड़ जे ला ईसाले सवाब जे ला दुआ कराई। तव्हां सां सबब तलाश कयो, मुझो अल्लाह इन सबब जो पैदा कंदड़, इन सबब के बनाईंदड़, उन्हनि जे दिलनि में ये ॻाल्हियूं विझंदड़। याद रखी छॾियो दोस्तो अज़ीज़ो, जॾहिं न अल्लाह जे कुर्ब जी रहमत वसंदी आ, तव्हां फ़क़त गुलन ताईं महदूद कान हूंदी आ, भर में जेकॾहिं कॾा हूंदा आहिनि उन्हनि खे बि रंग लाइ पोइ वेंदी आहे। इहा हक़ीक़त आहे या न? बेशक कोई शक ना है, इन ॻाल्हि में शक ना है त सबब बनियो आहे मियां बलाल दोस्तनि जे अमड़ जे ईसाले सवाब जो। लेकिन अॼु महरूम तुंहिंजूं असांजूं अमड़ियूं मुको न थींदियूं इंशाअल्लाह। यादि रखी छॾ, जन जे अब अम्मा दुनिया छॾे विया आहिनि, अॼु उन्हनि जो बि बेड़ो इंशाअल्लाह ताला पार थी वेंदो। चओ इंशाअल्लाह ताला। जन जा अबू अम्मा ज़िंदा आहिनि, बस रुगी तो दिल में ख़याल मज़बूत करे वेझा, अल्लाह कंदो त उन्हनि जो बेड़ो बि पार थी वेंदो। ऐं जॾहिं न अबे अम्मा जो बेड़ो पार थींदो आहे त ॿुधाए त उनजो औलाद पोइ हिते रहंदो? ॻाल्हाए मुस्लमान। बस फ़क़त एतिरी देर आहे त तूं थोड़ो हिन दिल ऐं दिमाग़ खे दुनिया जे ख़यालनि खां आज़ाद कर। कुझु घड़ियुनि जे लाइ पोइ वरी तुंहिंजी मर्ज़ी आहे। छो त वेठा आहियूं सौदो करण जे लाइ। छा जे लाइ वेठा आहियूं? सौदो करण जे लाइ। जे सौदे करण जी नियत अथई, नफ़ो पोइ ॾिसजां, नफ़ो नुक़सान त सौदे खां पोइ ख़बर पवंदी आहे न। सौदे करण जे लाइ जिन्स जो आणणु ज़रूरी आहे। हाणे हे फ़क़ीर तोखे अर्ज़ थो करे त उहा जिन्स कहिड़ी आहे? उहा जिन्स आहे तुंहिंजी दिलि। उहा जिन्स आहे तुंहिंजी दिलि, जेका ख़ुदा सभिनी खे ॾिनी आहे। को जेको चवे त मूंखे दिलि कान्हे, को चई सघे थो मूंखे 1000 कोन्हे, को चई सघे थो मूंखे 500 कोन्हनि। दिलि मुंहिंजे अल्लाह सभिनी खे ॾिनी आहे। इन दिलि जे जिन्स जो सौदो करण जे लाइ इन दिलि खे कुझु घड़ियूं आज़ादु कंदे।
ॻाल्हाईंदो अच जेसिताईं तूं ॻाल्हाईंदे न मां अॻिते न हलंदुमि तोखे ॻाल्हाईंदुमि इहा जेका तुंहिंजी दिलि आहे इनखे कंहिं बनायो आहे ॻाल्हायो बनाइण वारो केरु आहे अल्लाह तुंहिंजे दिलि खे बनाइण वारो मुंहिंजो अल्लाह अल्लाह मिलंदो किथे ॻाल्हि ॻाल्हि किथे मिलंदो जेके चवंदा ख़ुदा मके में मिलंदो भले सॼी उम्र मके में वेठा हुजनि मदीने जो यार किथे मिलंदो ॻाल्हि ॻाल्हि किथे मिलंदो खोले चओ ख़ुदा खे ॻोल्हणो अथई तॾहिं बि हिते मदीने जे ताजदार खे ॻोल्हणो अथई तॾहिं बि हिते काइनात खे ॻोल्हणो अथई तॾहिं बि हिते दुनिया जे रंगनि खे ॾिसणो अथई तॾहिं बि हिते दुनिया खे ॾिसणो अथई हिते आख़िरत खे ॾिसणो अथई हिते जेको कुझु ॾिसणो अथई हे जेको न तूं 6 फुटनि जो रब तोखे बनायो आहे इहो अल्लाह ईअं कोन बनायो आहे पूरी काइनात ख़ुदा तुंहिंजे हिन वजूद में समाई आहे पूरी काइनात पर ख़ुदा करे तोखे शल सम्झ अचे मुस्लमान 10-20 साल अॻु में जॾहिं असांजा उलमा अहले सुन्नत इहा ॻाल्हि चवंदा हुया त हज़रत ख्वाजा निज़ामुद्दीन रहमतुल्लाह तआला अलैहि हिकिड़ो कौरे में हिंदुनि जो पूरो तलाउ पाणीअ जो बंदि कयो हो त बाक़ी दोस्त बाक़ी कंपनियुनि वारा अजीब ॻाल्हियूं कंदा त यार ॾिस ॻाल्हियूं कीअं था कनि हे अलाह जे वलियनि जा ग़ुलाम कौरे में कॾहिं दरिया पाणीअ जो पियो ओ मुसलमान यादि रखी छॾ जीअं वक़्तु गुज़रंदो वलल आख़िरतु ख़ैरुल लक मिनल ऊला अल्लाह मुंहिंजे मुस्तफ़ा जे शान खे बुलंदो बाला कंदो अॼु तुंहिंजे हथ में हीअ पादर खां बि नंढड़ी मोबाइल आहे ॿुधा कौरो वॾो आहे या मोबाइल वॾी आहे ॾिना जवाब ॾियो कहिड़ी शइ वॾी आहे कौरो वॾो या मोबाइल वॾी आहे कौरो वॾो आहे कौरे में त अल्लाह जे कामिल वली हिकिड़े तलाव खे बंदि कयो मां तोखां थो पुछां हिन हथ जेतिरे टुकड़े में सॼी दुनिया बंदि आहे या नाहे जवाब ॾे जेको चवे नाहे उथी बीहे त मां ॾसियांसि त कीअं बंदि हिन पातर जेतिरे टुकड़े में रुगी सिम जो ज़रड़ो विझ उन सिम में रुगी पेक शर्त आहे त सिम विझ ऐं इंटरनेट जो पैकेज कर वॉइस हलाइण नथी अचे तॾहिं बि परवाह नाहे हिन निभागीअ में वॾो राज़ रखियल आहे हथ नथो हलई परवाह नाहे पढ़ियल नाही तॾहिं बि परवाह नाहे लिखणु नथो अचे तॾहिं बि परवाह नाहे रुगी वॉइस मैसेज चओ मां अमेरिका जो न्यूयॉर्क ॾिसण थो चाहियां चई हिकिड़ो सेकंड अञा ज़ुबान पोइ कंदे कंदी टिड़िक चवंदे अचे ॾिस चवंदई अचे ॾिस काथे तूं सेवण में काथे न्यूयॉर्क हाणे मूंखे जवाब ॾे त हिन हिकिड़े पादर खां बि नंढड़े लोह जे टुकड़े में दुनिया जे इल्म वारे सॼी दुनिया खे बंदि करे छॾियो आहे रुगी तुंहिंजे वात खोलण जी देर आहे जेकॾहिं दुनिया जे इल्म वारो सॼी दुनिया खे हिन पादर जे टुकड़े में बंदि करे सघे थो छा मुंहिंजो ख़ुदा ऐं मुस्तफ़ा हिन सीने में काइनात खे बंदि नथो करे सघे जवाब ॾियो जवाब दे नथो करे सके छा करे सके तो पर शर्त हिन में त अंग्रेज कंहिं साइंसदान बंदि कई आहे न पर जे तोखे हलाइण ई न ईंदी त पोइ तुंहिंजे लाइ उहो ई लोह जो टुकड़ो आहे तुंहिंजे लाइ उहो ई लोह जो टुकड़ो आहे हीअ दिलि बि जे तोखे संभालण न ईंदी न पोइ तोला मास जो टुकड़ो आहे पर ख़ुदा जो कसम जेकॾहिं हिन दिलि जी न संभाल जी तोखे ख़बर पइजी वञे हिन दिलि जे न हक़ीक़त जे राज़ जी तोखे ख़बर पइजी वञे त तूं काथे बि हुजी तूं काथे बि हुजी महबूब तोसां गॾु आहे तूं काथे बि हुजी मञा थो त तुंहिंजे लाइ हितां खां उॾामण मदीने ॾाढो मुश्किल आहे पर मदीने जे ताजदार खे तो वटि पहुचणु मुश्किल न आहे मञा थो हितां वञी करे तोखे काबतुल्लाह जो दीदार करणु ॾाढो तोला मुश्किल आहे तवाफ़े काबा करणु ॾाढो मुश्किल आहे पर काबे जे मालिक खे तो वटि पहुचणु मुश्किल ॻाल्हि ॻाल्हि तो वटि पहुचणु मुश्किल न आहे जे नथो सम्झणु चाहीं वेठो त सुहिणे सुहिणे कलंदर जे नगरीअ में
जेके न दुनिया खां लाइ किथों था रड़ियूं कंदा अचनि तो हित वारे खे ख़बर ई कान्हे का थींदो आहे पाणीअ मथे झूपड़ा मुंहुं रख वञ मरनि। मां तोखां थो पुछां, हारून रशीद बादशाह जॾहिं हज लाइ पियो वञे ऐं मुराक़बो करे इजाज़त घुरी, आशिक ईअं कंदा आहिनि वींदा पोइ पहिरीं इजाज़त घुरंदा आहिनि। आशिक ईअं कंदा आहिनि वींदा पोइ पहिरीं इजाज़त घुरंदा आहिनि। विझी मुंहुं मुननि में गोॾड़नि में कंध हेठि करे इजाज़त घुरी त इजाज़त मिले थी। इजाज़त मिली पर मिली कीअं? अचु भली पर विख विख ते सजदो कंदो अच। अचु भली पर ॻाल्हा ॻाल्हा, अचु भली पर कीअं अच? विख विख ते सजदो कंदो अच। विख विख ते सजदा कंदो वञण वारो नेठि वञी पहुतो। जेको विख तवज्जो सां ॿुधजो, जलसे जो मक़सद छा आहे? जलसे जो मक़सद छा आहे मुंहिंजा दोस्त? गुल होवे तो खुशबू करे, न त बिना खुशबू दे गुल केहा। यार होवे तो वफादार होवे, बिना वफादे यार केहा। अरे दीन दा जलसा होवे तो कल्ब दी कट लहे, वरना जलसे दा फायदा ही केहा। ही मक़सद था, ही बेमक़सद ना एतरी जमायत के गद करण, एतरो परे खां अचण, लखे रुपया खर्च करण, हे बेमक़सद आहे। अजीज़ाने मन, जे वक्त में हारून रशीद बादशाह विख विख जा सजदा कंदो 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 काथे पहुतो? चो मक्के। काथे पहुतो? गाला गाला काथे पहुतो? मक्के में पहुची जॾहिं हरम काबा में पहुतो, ॾिठी दुनिया तवाफ पई करे। दुनिया छा पई करे? गाला छा पई करे? अखियूं खोल, दुनिया तवाफ पई करे। हारून रशीद जे दिल में ख्याल आयो, दुनिया त तवाफ करे पई पर मां थोड़ो वरी मुंहुं मुननि में विझी गोॾनि में विझी करे वरी ॾिसां त सही त तवाफ दुनिया करे छाजो पई। काबो मौजूद आहे और उन दीवारूं मौजूद आहिनि। तवज्जो कर, जेको बादशाही में वेही करे कंध हेठि करे इजाज़त वठी सघे पियो त उनखे उते वेहण खां पोइ दीदार भी ॻाल्हा ॻाल्हा दीदार भी हर ॻाल्हि दलील लाइ रब जो क़ुरान पढ़ण लाइ तयार आहे। सॼण साईं जो फ़क़ीर तूं रुॻी ॿुधण जी पाण में वुसअत पैदा कर। अज़ीज़ दोस्तो, जीअं जो कंधड़ो हेठि करे ऐं अखियूं बंदि करे, जॾहिं कंध बि हेठि कयईं अखियूं बि बंदि कयईं, ॿुधाए त पोइ दीदार छा सा कई? हे त अखियूं बंदि थी वयूं, हे कंध बि हेठि थी वियो, हाणे दीदार त करे पियो। छा सा पियो दीदार करे? ॻाल्हा ॻाल्हा छा सा पियो दीदार करे? के वेझड़ा बि दूर, के वेझड़ा बि दूर, अल्लाह के दूर बि औला सुपरी। के चढ़न नचत ते के विसरन नमूर, जिय में गुडी पूर तिय मुसीबणा सुपरी। छा बौदले जी हकीकत ॿुधी थई, विसरी वई थई छा ॻाल्हि? जवाब ॾे, चाहे मज़ाक हुई, चाहे कूड़ हुयो या हकीकत हुई। मुंहुं मुननि में विझी कंधड़ो हेठि करे अखियूं बंदि करे, छो त हे अखियूं हलाल भी ॾिसनि, हराम भी ॾिसनि, कारो भी ॾिसनि, गोरो भी ॾिसनि, पर जॾहिं ही अखियूं खुलंदियूं हन रुॻी यार जो दीदार कंदियूं हन। ही अखियूं सभु कुझु ॾिसंदियूं हन, ही अखियूं रुॻी यार जो दीदार कंदियूं हन। ही तुंहिंजा कन जनला सोणे लती फरमायो, इहे कन विकिणी के ॿिया कन गिन्हे जो, इहे कन विकिणी के ॿिया कन गिन्हे जो, तिहां पोइ सुणे जो ॻाल्हियां पिया संदे पार जो।
घड़ी कन हिनन कनन के इजाजत दे उहे अंदर वारा कन खोल हिनन अखरन के इजाजत दे जरा दिल वारी अख खोल त खबर पवई वेठो फर्श ते हां दीदार काथों जाता था कर सौदो सौदो करणो पवंदो कुछ कलाकन मिनटन जे ला दिल जो सौदो करणो पवंदो मां दिल जी गाल पे कई हारून रशीद बादशाह विख विख ते सजदा कंदो आयो काथे जो काबतुल्लाह जे हरम में वेठो काबे जे हरम में मुंह मुनन में विझी करे अखड़ियों बंद करे हे अखड़ियों बंद करे जे मल हिनन अखिन सा ॾिठई दुनिया तवाफ करे रहिया मगर काबे जो जेको रूह हकीकत उहा मौजूद नाहे अर्ज़ तो करे मुझा साईं यार काॾे वयो आ गाला गाला यार काॾे वयो आ काबो काॾे वयो आ दुनिया त तवाफ पई करे दुनिया तवाफ करे रही आ मगर अखिन वारो ॾिसी रहियो आ काबे जूं दीवारूं मौजूद काबे जी हकीकत मौजूद नाहे काबे जी उहा रूहानियत मौजूद नाहे उनखे ॾेखारण वारो ॾेखारे रहियो आ राज़ कहिड़ो आहे हिकिड़ो उहो ॼाणे ॿियो मालिक ॼाणे ॾिसण वारो ॼाणे ॾेखारण वारो ॼाणे असां तो ॿुधी ॾिसी ॻाल्हि पिया कयूं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अर्ज़ तो करे मुझा साईं ओ मुझा साईं विख विख ते सजदा कराई हाणे इहो दीदार बि करा उहो उते ई वेठो आ ॾिसे थो त काबो मके खां ॿाहिरि वञी रहियो आ काॾे वञी रहियो आ मके खां ॿाहिरि वञी रहियो आ दुनिया त ॾिसे थी त हर में काबा में वेठो आ लेकिन हारून रशीद भी ॻाल्हा बाहर तो पियो वञे वजूद उते आ हाणे मां तोखां थो पुछां त पावर वारो ही जिस्म आ या पावर वारी ही दिल आ जवाब ॾे छा थियो अथई मुसलमान हिन तुंहिंजे वजूद में काई ताक़त नाहे हे त फानिया फना थियणो आ मिट्टिया मिट्टीअ सां मिलणो आ पर ओ जंहिं दिल पीता इश्क द मुसा दिल मस्तो मस्त मुदाम लजह दिल पीता इंदा सिकायल खे कॾहिं को ज़रो प्यार त सही खुदा जे वास्ते ॾाढी सिकायल थई खुदा जो कसम हीअ जेका तुंहिंजी दिल आहे न अमीर जी हुजे ग़रीब जी हुजे पीर जी हुजे अमीर जी हुजे मज़दूर जी हुजे अमीर जी हुजे दौलतमंद जी हुजे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मां तोखां थो पुछां बनीअ में फसल थींदो आहे रईस जो फसल हुजे या ग़रीब जो हुजे वज़ीर आला जो हुजे या मुंहिंजा दोस्त हर हारीअ जो हुजे पर फसल जी ग़िज़ा कहिड़ी आहे चओ पाणी जवाब ॾे फसल जी ग़िज़ा कहिड़ी फसल खे न की अमीर खपे न की वॾेरो खपे न की रईस खपे कुझु बि न खपे फसल खे खपे त पाणी खपे छो त उन जो जियापो पाणीअ में आहे ओ मुस्लमान जीअं फसल खे अमीर अमीर पीर सां वास्तो नाहे उन जो जियापो पाणीअ सां आहे हिन तुंहिंजे दिल जो बि न तुंहिंजे दौलत सां न बंगलनि सां कंहिं शइ सां जियापो नाहे हिन दिल जो बि जियापो आहे त यार जे हिकु दीदार सां जियापो आहे तुझे दिल जी तड़प इहा है तुझे दिल जी तमन्ना इहा है जेकॾहिं महबूब जो दीदार थी वञे त आशिक जो बेड़ो पार थी वञे हिकु झलक हिकिड़ी झलक जेकॾहिं ख़ुदा तोखे नसीब करे सॼी ज़िंदगी चरियनि वांगुर दीवाननि वांगुर मस्ताननि वांगुर झंग झर में घुमंदो वती दुनिया चवे चरियो आहे दीवानो आहे तोते खिले तूं निहारे ऐं चवंदे हल भेणा केॾा न बेवकूफ़ आहिनि ढूंढ जे मथां चरिया लॻा पिया आहिनि मां त दीदार ई यार जा करे रहियो अख जी ज़रूरत आहे याद रख मुसलमान अख जी ज़रूरत आहे रत त खोड़ पियो हूंदो आहे ख़बर कान पवंदी आहे त रत में छा आहे लेबॉर्ट्रीअ में वेंदो आहे केमिकल मिलंदो आहे खुर्दबीनीअ जे हेठो ईंदो आहे ख़बर पवंदी आहे त जरासीम साईअ जो आहे या बुखार जो आहे मां तफ़सील में नथो वञा मां पंहिंजे मौज़ूअ ते अचण खां पहिरीं अर्ज़ पे कयो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हारून रशीद बादशाह छा थो ॾिसे थो त काबो काॾे ॿाहिरि वञी रहियो आहे हे बि पुठियां लॻो वजूद पियो आहे उते काबे जे हरम में जिस्म काबे जे हरम में रूहानी तौर ते वञी रहियो आहे छो त काबो बि मके में मौजूद आहे हरम काबा में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मताफ़ में तवाफ़ हली रहियो आहे दीवारूं काबे जूं मौजूद मगर काबे काबतुल्लाह जो जेको रूह आहे
हो काॾे वञी रहियो आहे मां रूह वरी वरी पे थो चवां न करे जो हक़ीक़त खे तेसां रूह जो नालो था ॾियूं हक़ीक़त काबा काॾे वञी रही आहे हारून रशीद ॾिठो त बहराड़ीअ में झंग में हली रहियो आहे हे पोयां वञी रहियो आहे वञी जो ॾिसे त हिकिड़ी कुराड़ी पंहिंजे यार जे प्यार जे मौज में मस्त लॻी पई आहे काबो उन जे ॿाहिरां फिरी रहियो आहे छा तोखे तो समझो जाए तो इश्क खे बस यो इए समझी छड़ियो जेको कासाई कोहन वरी निकरी अचे इए पे निका छा ये कहानियूं हन छा हकीकतूं पर न हकीकत में पहुंचण जे ला खुदा हिन न करे के बंद करे हे अखियूं खुदा नसीब करे जेडी मल शहर रशीद ॾिठो केर राबिया केरा चे राबिया नाटक शुरू खणी कयो थई राबिया ही केड़ो नाटक मचायो थई दुनिया तवाफ पे थी करे तो काबे के गणी एडे घुरायो आ राबिया जो जवाब बुधो ओ हारून रशीद मां त कमजोर हां मां त लाचार हां मां त बेबस हां मुंह में त चुरण जी ताकत नाहे हलण जी ताकत नाहे मूं त बस दरबार में सवाल कयो मुजा साईं सिक ॾाढी तुझे काबे जे दीदार जी पर जिस्म में ताकत न है मूं त सवाल कयो आ मुझे मालिक कुर्ब पाणे कयो आ पर ओ हारून रशीद मूंखे तो चवी त हे छाजो नाटक कयो थे नाटक त तो कयो आ घर खां निकितो वई सजदा कंदो दुनिया खे ॾेखारींदो पियो जी त मां हेॾा सजदा पियो कयां मां त वेही रुगी यार खे सवाल कयो आ दिल पर मूंखे घर वेठे दीदार करायो परे कोन्हे ॻाल्हा परे जवाब ॾे परे कोन्हे पर वेझो भी कोन्हे परे कोन्हे पर जवाब दे वेझो भी कोन्हे हाँ केतरा अहिड़ा हन जेके वेठा त सुहिणे लाल जे नगरीअ में हन गोडो गोडे में ॾियो वेठा हन पर उन्हनि खां परे के उहे हन जेके अलाए किथे वेठा हन पर उन्हनि सां गॾु राज कहिड़ो आहे न कहीं से दूर है मंजिलें ना कोई करीब की बात है अरे जिसे चाहे उसी को नवाज दे ये दरे हबीब की बात है मैं बुरों से लाख बुरा सही मगर उनसे है मेरा वास्ता मेरी लाज रखे लो मेरे खुदा मेरी लाज रखे लो मेरे खुदा ये तेरे हबीब की बात है गाल समझ में आई या न जवाब दे मौक़ो रब ॾिनो थई सौदे करण जो मर्ज़ी तुंहिंजी आहे सौदो दिल जो थींदो ख़ुदा ऐं बाने जे दरमियान में थींदो मर्ज़ी तुंहिंजी आहे हे चंद लम्हात पंहिंजे दिल खे हिते वेही करे ॿाहिरि मोकिली तुंहिंजी मर्ज़ी हिते वेही करे यार जे अंगण ते मोकिली तुंहिंजी मर्ज़ी बस हाणे मां पंहिंजी ॻाल्हि शुरू थो कयां त थोड़ो हिन दिल ऐं दिमाग़ खे दुनिया जे मामलात खां रुॻो न आज़ाद कंदे घड़ी खन जे लाइ ख़ुदा जी ज़ात थी ॼाणे ॾाढो सवलो नुस्ख़ो ऐं सचो नुस्ख़ो थो ॾिए जंहिंमें शक जी काई गुंजाइश कोन्हे का अमड़ जे पेटां नाबीन खे जेकॾहिं
को सुरमो मिले ऐं हुनखे नूर मिली वञे सॼी ज़िंदगी हुन सुरमे जी पचर छॾींदो जवाब ॾे पचर छॾींदो पर नूर मिलंदो तॾहिं जॾहिं सुरमो ॻाल्हाए त सही जॾहिं सुरमो इस्तेमालु कंदो न ऐं चई छॾे अदा मां अम्मा जे पेटो ना बी ना मूंखे वरी सुरमो छा कंदो मां को पोइ अंधो थोरी थियो मां त अम्मा जे पेटा ई ना बी ना ऐं ख़ुदा जा बाना अम्मा जे पेटा ना बी ने सही पर कॾहिं कॾहिं को सुरमो अहिड़ो बि लॻी वेंदो आहे जेको अमड़ जे पेटा नाबीन खे बि नूर सां नवाज़े छॾींदो। ॻाल्हि सम्झ में आई जे सम्झ में आई थे त पोइ थोरो दिलि जो ख़्यालु दुनिया खां आज़ादु करे तसव्वुर कर वेठो सुहिणे लाल कलंदर जे नगरी में हाँ जिस्म मुंहिंजो सुहिणे लाल जे दरबार में आहे पर दिलि मुंहिंजी मदीने वारे जे दरबार में आहे। तसव्वुर कर ख़्याल कर ज़हन खे हिकिड़े मिंट जे लाइ उन पासे पाबंद कर कुछ लम्हनि जे अंदरि इंशाअल्लाह ताला जेॾी महिल कुंडड़ी लॻाईंदो हुई तॾहिं बि 2-3 दफ़ा कोशिशि कंदो हुई हिकिड़ो दफ़ो न लॻी ॿियो दफ़ो न लॻी पर मुड़ंदे कोन छो त बल्ब ॿारणो आहे न जॾहिं बल्ब ॿारण लाइ तूं 10 दफ़ा कुंडीअ ते ज़ोर आज़माई करे सघी थो त कॾहिं हिन बल्ब खे ॿारण लाइ बि थोरो कनेक्शन खे मिलाइण लाइ थोरी कोशिशि त करे ॾिस थोड़ी मेहनत त कर मेहनत न कंदे त वात में मानी पई हूंदी पाण ई पेट में थोरे वेंदी वात ताईं त आई पर वात हलाइणो तोखे पवंदो। बसि हिन शहर सां गॾु मां आगाज़ कया हिन महफ़िल जो मौज़ू आहे अज़मत वालिदैन पर इंशा अल्लाह ताला अॼु तोखे अंदाज़ो ई कोन्हे को त हिन बलारनि जे महफ़िल में तोखे कहिड़ी वाल दह ॾे वठी हलणो आहे तोखे अंदाज़ो ई कोन्हे को चंद लम्हनि में तोखे ख़बर पइजी वेंदी त वेठो त लाल जे नगरीअ में ई मगर अॼु कहिड़ी अमड़ जो तोखे दीदार कहिड़ी अमड़ जो तोखे किस्सो कहिड़ी अमड़ जी हक़ीक़त थी तोखे ॿुधाइणी पवे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हे शेर ॿुधी रुॻी तसव्वुर कर कहिड़ी छोड़ फिक्र दुनिया की छा चयो ॻाल्हाए त ख़बर पए चुप न कर जाग त लॻई भाग छोड़ फिक्र दुनिया की अरे चल मदीने चलते हैं छोड़ फिक्र दुनिया की चल मदीने चलते हैं मुस्तफा गुलाम अल्लाह मुस्तफा गुलामों की जो मेरे आका गुलामों की हर किस्मतें बदलते हैं छोड़ फिक्र दुनिया की बस सारी दुनिया में तैयबा की वो गलियां हैं सॼी दुनिया घुमी आहे मदीने जहिड़ी गली काथे न मिलंदई बस सारी दुनिया में तैयबा की वो गलियां जिस जगह पे मुझ जैसे अरे खोटे सिक्के चलते हैं जिस जगह पे मुझ जैसे खोटे सिक्के भी चलते हैं छोड़ फिक्र दुनिया की अब्दुल हफीज बल्लाल जे अमड़ जे याद जी महफिला मुंहिंजा दोस्त अज़ीज इनायत फ़कीर जे अमड़ जे याद जी महफिला अल्लाह वसाए फ़कीर जे किरण फ़कीर बल्लाल जे अमड़ जी याद जी महफिला लेकिन मां तोखे सिधो मदीने वठी हलियुसि छाजे करे मदीने वठी हलियुसि जो मुंहिंजे मदीने वारे जो नानक मदीने जो छा चयन जवाब दे मुझे मदीने वारे मीर जो
नानक गाला काथों जो आ गाला गाला काथों जो आ मदीने जो आ अज मुझी दिल थी चवे कुरान जे आयत जो तर्जुमो बाद में कंदुस कुछ वाक़ियात बाद में बयान कंदुस अज सिधो तो के मुझे आका जे अमड़ जे दरबार में वठी हला खबर पवई तमाम हुदिया अच्छा केड़ा फकीर जी घर माने जिसने लिखियो आने अमड़ जे लाल जो मुझे तो रही अदा केड़ा फकीर जी घर वारी आ लिखण वारन जी गलती आदा अजीजा ने मन फकीर केड़ा बलाल जी घर वारे अब्दुल हफीज जी अमड़ अल्लाह वसाए जी अमड़ इनायत फकीर जी अमड़ मुझा दोस्त अजीज जी उन जे अज दुआए मगफिरत जे मौके ते अज हे फकीर सजण साईं जो गुलाम तोखे काडे वठी तो हले चो मदीने वठी तो हले तो वठी ते रुगी सेवण जा माण्हू नाहन नौशारे जा माण्हू हिते वेठा थे प्यारे जा माण्हू हिते वेठा थे करमपुर जा माण्हू हिते वेठा थे लकीशा सदर जा माण्हू हिते वेठा थे बूबकन जा माण्हू हिते वेठा थे छाजेला हिन किने जेला हर किसन छाजेला हिन बेवकूफ ला हर किसन छाजेला आया हन जो सफाई मुझे महबूब जे इश्क जूं गालियूं ॿुधण आया हन कच्चे मां बेड़न ते चढ़ी पहुंचण वारो परे परे खां अचण वारो जरा गौर कयो मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे जी जल अमड़ जे दरड़े ते तोखे वठी हला खबर नाहे कि तोखे अग में ॿुधला या न ॿुधला मुझे अम्मा जी शादी कैसा थिया जो मुझे सुणे महबूब जे बाबा हजरत अब्दुल्लाह सां गालाइंदो हले कैसा शादी थिया थोड़ो तारीख भी तो ज्यादा रखंदो हला हजरत अब्दुल्लाह साथिया सोनो अब्दुल्लाह किया जो जेके रब महबूब जो बाबो बनायो ओ किया हुंदो अंदाजो न थो लगाए सकी मुसलमान त जेके मुझे करीम रब मुझे महबूब मुस्तफा जो बाबो बनायो आ उन जो मकाम छा होंदो उन जो हुस्न छा होंदो उन जो जलवो छा होंदो शाट में हिकड़ी गाल करे बस तो कया छो त इन इश्तिहार में मिलाद मुस्तफा भी लिखला इन करे यार जे जिक्र खां सवा सजी महफिल अधूरी आ जेडी मल हजरत अब्दुल मुत्तलिब पांजे प्यारे बचड़े तफसील में न थो वना पांजे प्यारे बचड़े सुने हजरत अब्दुल्लाह के शादी जेला वठी वनी रहो रिश्ते जेला वठी वनी रहो जेडी मल रस्ते में सवे हसीन दिसन थियो सब कंहिंजी तमन्ना एक अमीर औरता दौलतमंद औरता हजरत अब्दुल मुत्तलिब दे निहारे चवे थी अज जे हिन घोट सां मुंहिंजी शादी कराई त जेकी घुरी सो ॼाए उठन जी आफर कई एक जी न बिन जी न दहन जी न बीहन जी न सवन जी मां गाल के मुकाया पर मुझा दोस्त अजीज नहन हजरत अब्दुल्लाह जे ला आफर न हुई उन जे चेहरे में जेको मुझे मुस्तफा जो नूर चमकी रहियो हो उन नूर के आफर थी रही आ हजरत अब्दुल्लाह जो ओहो नूर जे वजूद में अल्लाह जे जात के मुंतकिल करनो हो ओहा का भी जात कान हुई वो मुझे महबूब मुस्तफा जी जल अमड़ बंजन वारी कायनात में अम्मा आमिना सुनिया अब्बा आमिना सुनी जे मुकद्दर में अल्लाह जे जात मुझे मुस्तफा करीम जे नूर खे रखियो हजरत अब्दुल्लाह जी शादी थी कुछ टाइम का बाद में महीना भी कोन गुजरिया थोड़ो टाइम गुजरियो आ छो त टोटल गालिबन तारीख जे हवाले सा कमो पेश थी सके तो फकत 3 महीना हजरत अब्दुल्लाह जे शादी के गुजरिया जो पाण मदीने पाक रवाना थी वया उन 3 महीनन खां भी पहले मुझा दोस्त अजीज उन औरत दे पैगाम मोकलियो जै समय उठ पे दिना त भला जे निकाह जो शौकड़ो थई त हलिया निकाह जो शौकड़ो थई त हलिया अग में उठ पैडी हाने उठन जी जरूरत ना है बस दिलड़ी दे तो सा निकाह कया निहारे चवे थी
अब्दुल मुतल्लिब जो बचड़ो त साॻियो आ, पर उन ॾींहुं जेका आसमान मां नूर जी चमक हुई अॼु उहा मौजूद नाहे। छा जवाब नहीं जवाब दे चे अब्दुल्लाह सोना अब्दुल मुतल्लिब जो पुत्र त साॻियो आ, मगर तुझे चेहरे में उन ॾींहुं जंहिं नूर जे लाटन मूंखे मजबूर कयो ऐं तोखे मग़रूर कयो, अॼु उहा शइ नाहे। हींअर मां मग़रूर हां, हींअर मां मग़रूर हां। अज़ीज़ान मन ग़ालिबन 3 महीननि जो वक़्फ़ो आयो आहे। शादी हज़रत अब्दुल्लाह जी मुझे करीम आका जे अमड़ सां थी आहे। काफ़िलो आयो आहे, काॾे हज़रत अब्दुल्लाह वञे थो, चओ मदीने थो वञे। काॾे थो वञे? ॻाल्हाई कोन। ॻाल्हाए मुस्लमान मदीने तैयब वेंदो आहे। केरु वेंदो आहे? हज़रत अब्दुल्लाह वेंदो आहे। अल्लाह जे कुदरत जो निज़ाम पंहिंजो आहे, अल्लाह जे कुदरत जो फ़ैसिलो पंहिंजो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कोहाए दादला थो मुंह मारा खासन खलीलन खे तो सख्तियूं सहाए। अल्लाह समद बेनियाज सा करे जा जागे, पर उन्हीं मंझ बि आहे का उन्हीं ॻाल्हि असरार जी। ज़ाहिरी अखियूं कुझु ॾिसंदियूं आहिनि, राज़ मालिकनि जो कुझु हूंदो आहे। हज़रत अब्दुल्लाह सुहिणो मके मां मदीने रवानो थींदो आहे। अल्लाह जे कुदरत जो फ़ैसिलो आहे। सुहिणो अब्दुल्लाह ॾाढो बुखार ईंदो आहे, बीमार थींदो आहे। कहिड़े में जो उन वक्त पांजे साहुरन जे इलाके में जवाब दे। कहिड़े इलाके में? गला गला कहिड़े इलाके में? जो पांजे साहुरन जे इलाके में। अज़ीज़न मल उन वक्त तक कंहिंखे ख़बर कान हुई त ही इलाइको कहिड़ो आहे, पर जो काइनात जे ख़ालिक़ ऐं मालिक खे ख़बर हुई त हिन इलाइके खे मां पंहिंजे महबूब जो मस्कन बनाईंदुसि, दुनिया जो मरकज बनाईंदुसि। मुंहिंजा दोस्त अज़ीज हज़रत अब्दुल्लाह खे अल्लाह जे ज़ात घुराए वरितो। दुनिया खे रुख़सत चई करे पंहिंजे हक़ीक़ी रब सां मिलिया। जॾहिं इहो नियापो कासिद खणी आयो, जॾहिं इहा ॻाल्हि मके जे सरज़मीन ते वापसि पहुती, टेलीफोनियूं कोन हुयूं, मोबाइल कान हुई जो उन महिल राबितो थी वञे। टाइम गुज़री वियो, ॾींहं लगी वया। जॾहिं कासिद न्यापो आंदो, न्यापो कंहिंखे मिलियो? जो हज़रत अब्दुल मुतल्लिब खे मिलियो, जेको सुणे हज़रत अब्दुल्लाह जो बाबो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जीअं घर में ईंदो आहे, मुझे मुस्तफ़ा करीम जे अमड़ खे वेठो ॾिसी मथड़े ते हथ रखंदो आहे। जरा तवज्जह कजा मुसलमान, जॾहिं मथड़े ते हथ रखंदो आहे त अखिड़ियुनि मां ईअं मींहुं वसंदो आहे जीअं सावण वॾो फुड़ो थी वसंदो आहे। मुझे करीम आका जी अम्मा, मुझे महबूब मुस्तफ़ा जी जीजल अम्मा, अम्मा आमिना कंदड़ो मथे करे निहारे चवंदी आहे, बाबा प्यार त सदाई मिलंदो आहे, मगर अॼु हिन प्यार जो अंदाज़ कुझु निरालो आहे। ओ मुंहिंजा दिलबर बाबा सुहिणा, अॼु हिन प्यार जो अंदाज़ निरालो आहे। सुणे अब्दुल मुतल्लिब जे ज़ुबान मां अल्फाज़ निकिरंदा आहिनि, ओ बचिड़ी सब्र अख्तियार कर। जॾहिं सब्र अख्तियार कर जो लफ़्ज़ अची वियो, समझी वही मुझे आका जी अम्मा त मुझे रब मुझे मथा छांव लाहे छॾी।
ओ मुसलमान गौर कर, ओ मुसलमान गौर कर, जेडी मल अम्मा खे इया खबर पई उन मल अम्मा जे मथा छा गुजरियो हुंदो उहा महल केडी अजीब हुंदी। सुनो अब्दुल मुत्तलिब उन वक्त भी जी अज सेवण जो को चाबीदार सुने लाल कलंदर जे दरबार जो मुजा दोस्त अजीज जी को सज्जाद या चाबीदार उन वक्त हजरत अब्दुल मुत्तलिब काबतुल्लाह जो चाबीदार पंहिंजे सुहिणी प्यारी लाडली नूह खे रोंदो ॾिसी करे सिधो काबे में जे हेठि कंध करे वेहंदो आ। ओ मुंहिंजा मौला, ओ मुंहिंजा मौला, इन ॾुखोयल जा ॾुख मां कीअं लाहियां, कीअं संभालियां। आवाज़ ईंदो आ, फिक्र न कर, फिक्र न कर, तुंहिंजे बच तुंहिंजे नूह आमिना जे वजूद में अल्लाह जे ज़ात उहो जुआन ॾिनो आ जेको काइनात जे यतीमन जो लजपाल हूंदो। काइनात जे गौर कर छा जो कायनात जे यतीमन जो लजपाल हूंदो। फिक्र न कर अजीजा ने मल ये चई जने आवाज हजरत अब्दुल मुत्तलिब जे निंड में पहुतो या कनन ते पहुतो लुड़कड़ा उघंदो आ, खुशी में ईंदो आ, अचे पांजे नूह के चवंदो आ, ओ मुंहिंजी बचड़ी ॾे त ख़बर छा थी महसूस करी। जवाब ॾे थी बाबा अॼु अजीब कैफियत काफी ॾींहंनि खां पर अॼु अजीब कैफियत ज़मीन ते कदम थी रखां त नंढड़ियूं पथरियूं बि चवनि थियूं त अस्सलामु अलैक उम्म या रसूल अल्लाह। ऐ अल्लाह जे रसूल जी जल अम्मा तो ते सलाम। पत्थरन के निहारे चवां थी तहां के छा थी वयो आ, तहां जी ताकत काॾे वई, अॼु मेण थी वई हो। पत्थरियूं चवनि थियूं असां छा मेण थियूं हो, जॾहिं लजपाल ईंदो वॾा वॾा जबल मेण थी किरी भुरी पवंदा। वॾा वॾा जबल मौज़ू ते मोटा ॻाल्हि घणी तवील थी वेंदी। अज़ीज़ा ने मन हिकिड़ो ॾींहुं आयो जो मुंहिंजो लजपाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन ज़मीन ते जलवे अफ़रोज़ थिया। अम्मा जीजा जे दिल में इश्तियाक आ त मां पंहिंजे घोट सुहिणे अब्दुल्लाह जे वञी मज़ार ते थी अचां, लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बचड़ो नंढड़ो आ। मुंहिंजो हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम ज़ाहिरी तौर ते उम्र मुझे करीम आका जी नंढड़ी आ। 6 सालन जे उम्र के मुझो करीम आका पुजंदो वा। अम्मा आमिना उम्मे ऐमन सुणी के गड करे काडे विंदी आ, चो मदीने विंदी आ। काडे विंदी आ जवाब दे। गाला गाला मदीने ला मुझे मुस्तफा जी अम्मा सिके पई आ न जवाब दे। सबब कहिड़ो भी हुयो पंहिंजे मुड़स सुणे अब्दुल्लाह जी सिक में सिकी रही आ, लेकिन सिकी मदीने जे गलन जे ला रही आ। अज तू असां बि सिकी रहिया हूं कंहिंजे करे, चो महबूब मदीने वारे वीर जे करे। रातिन जो रातियूं जागी दुआ था घुरूं, मौला मदीनो ॾेखार पोइ भली मार लहने ओ जागा अखने जा, लहने ओ जागा अखने जा। या दुआ घुरंदा हो या न जवाब ॾियो। हथ मथे खणी चयो त ॾिसां सभिनी को न खयो मना घणनि खे नाहे वञणो। अल्लाह जो क़ुरान ॿुध, हथ मथे खणण में ऐब न समझ। पुट जे तोहर ते भी हीअं ढिबी ढिबी ते कंदो हई, कह रहे सजे अचन ते राज़ी करण लाइ हीअं कंदो हई महिरीअ उठ वांगुर। याद रखी छॾजा मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे इश्क में, मुझे महबूब मुस्तफा जे सहाबा जे मोहब्बत में, आले रसूल जे इश्क में, औलिया अल्लाह जे मोहब्बत में। जेकॾहिं हथड़ो मथे खण दे रब जो क़ुरान तो चवे अल-यौम नख़्तिमु अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना
أيديهم وتشهد أرجلهم بما كانوا يكسبون क़यामत जो ॾिहाड़ो थींदो कहिड़ो ॻाल्हायो मुस्लमानो भले न ॻाल्हायो परवाह नाहे तव्हांखे समझी वियो हां क़यामत जो ॾिहाड़ो थींदो अल्लाह ताला फरमाए थो ज़बानुनि जे मथां तालो लॻायो वेंदो ज़बानुनि खे बंदि कयो वेंदो बेनियाज़ रब फरमायो ज़बान तव्हांजी बंदि हूंदी हथनि खे इजाज़त हूंदी पेरनि खे इजाज़त हूंदी अखियुनि खे इजाज़त हूंदी जिस्म खे इजाज़त हूंदी ज़ुबान बंदि हूंदी तव्हांजो जिस्म गवाही ॾींदो अॼु जे हथ मथे खणी चवी थो त मां मदीने वञण लाइ दुआऊं घुरंदो हां क़यामत में तुंहिंजी ज़ुबान बंदि हूंदी मगर हथड़ो गवाही ॾींदो मौला शाहिदी थो ॾियां हिन मदीने वञण लाइ हथड़ो खयो खणी न खणी तुंहिंजी मर्ज़ी अज़ीज़ाने मन अम्मा सुणी मदीने तैयब पहुंचंदी मुझे मुस्तफा करीम जी उम्र केतरी जवाब ॾियो ओ सेवण जे दरबार में रहण वारो 6 साल मुझे करीम मुस्तफा जी उम्र ज़ाहिरी तौर ते हकीकत में तो मुझे मुस्तफा जी उम्र केतरी आ चो जिब्राइल के भी खबर चो जिब्राइल के भी खबर कौन तो वञा तफसील में त जिब्राइल का जॾहिं मुझे महबूब पुछो छा ॾिठो ते जे हिकिड़ो तारो एतिरा हज़ार साल गुम थींदे एतिरा हज़ार साल उभरंदे मुझे मुस्तफा करीम फरमायो अना ज़ालिकल कौकब ओ जिब्राइल हो तारो त मां मुस्तफा जे नूर सुभान अल्लाह अज़ीज़ाने मन मां पोइते मोटा पंहिंजे मौज़ूअ ते अज़ीज़ाने मन टाइम थोरो हूंदो आहे दोस्तनि खे शिकायत रहिजी वेंदी आहे त मौज़ू अध में रहिजी वियो अध में रहण नथो ॾियां मौज़ूअ सां अॻिते हलां मुंहिंजे हबीब जी उमिरि 6 साल घणा साल अम्मा आमिना आई यसरब आईया छाजेला आईया बचड़े के वठी आईया पांजे सोने घोट जे मज़ार ते गाला छाला आईया जवाब दे पांजे सोने घोट जे मज़ार ते आईया हज़रत अब्दुल्लाह सोने जे मज़ार ते आईया कुछ ॾींहं ते टिकिया अञा टिकण जो इरादो अन्या टिकण जो इरादो चो त अबाणो वतन कंहिंखां बि कोन विसरंदो अबाणे वतन सां सभु कंहिंखे प्यार हूंदो अज़ीज़ाने मन इन में तफ़सील में नथो वञा हज़फ करे थो वञा अबाणो वतन रहण थी चाहे मगर जल्द में छो थी निकिरे मुंहिंजो करीम आका इन करे थोड़ी थोड़ी ॻाल्हि लाहींदो तोखे वाट सां वठी हलां तात अध में बि न रहिजे तवील बि न थी वञे मुंहिंजो करीम आका कंहिं सुहिणे साफ़ पाणीअ में अमड़ जे इजाज़त सां मुंहिंजो आका भिजी रहियो आहे दुनिया त अचे वञे पई पर हिकिड़ो यहूदी वॾो राहिब जीअं जो गुज़रियो मुंहिंजे करीम मुस्तफ़ा जो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खे वेझंदो ॾिसी करे छो त मुंहिंजा दोस्त नज़र वारो ॾिसंदो आहे त छा थी रहियो आहे सुभान अल्लाह ये आहे या न चोर भाग्यो न जितो पेर ही लॻंदो त सखणो पेर ॾिसी उन ख़्याल कंदो माल वारो लॻंदो माल ॾे ख़्याल कंदो वापारी लॻंदो वापार ॾे ख़्याल कंदो ट्रांसपोर्टर लॻंदो जेका गाॾी ॾिसंदो उन ॾे ख़्याल कंदो त मॉडल कहिड़ो आहे पर जेको इल्म वारो हूंदो आहे उहो नज़र सां निहारींदो आहे यहूदी राहिब हीअं जो निहारियो चई ही त को लाल ॿियो आहे मुझो आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम साफ शफाफ पानी जे मुझा दोस्त अजीज पो उनके तला चो या कुछ भी चो मुझो आका पाक अलैहिस्सलातु वस्सलाम वेजी रहियो यहूदी ही चक्कर दई करे मुझे आका जे मथा चे बीठो मथा छो बीठो छो तो न डिठो त वेजी त पानी में रहियो पर अर्श खां नूर जूं लाटूं गंढियूं पयूं हन
वेठो त पानी में आ पर कनेक्शन अर्श सा मिलियो पयो आ जरूर का ताकत वारी शय आ हिया पासो नहीं चवे तो चेहरो लगो पंहिंजे यहूदन खे ॿुधाइण ला मां गला गला मां चो मां दसे को माऊ मिठी जेड़ी वफा के रुकंदो दसे को माऊ मिठी जेड़ी वफा के रुकंदो दसे को माऊ मिठी जेड़ी वफा के रुकंदो ओ घर खाली अथई जही में मिठा माऊ न थई ओहो घर खाली अथई जह में मिठा माओ न थई ओहो घर खाली अथई जह में मिठा माओ न थई ईंदो हिन दौर में कम कोन सगो भाओ अथई ओहो घर खाली आहे जह में मिठा माओ न थई ईंदो हिन दौर में कम कोन सगो भाओ अथई कंदे जे तेरे अचण में त पुछा के रुकंदो कंदे जे तेरे अचण में त पुछा के रुकंदो दसे को माऊ मिठी जेड़ी वफा के रुकंदो दसे को माऊ मिठी जेड़ी वफा के रुकंदो हूंदे तकलीफ़ में तोखे दुआ के रुकंदो दसे को माऊ मिठी जेड़ी वफा के रुकंदो दसे को माऊ मिठी जेड़ी वफा के रुकंदो करी जे देर अचण में तके राह पई ओ बेकदर नौजवान करी जे देर अचण में तके राह पई ॾिसी यार तोखे भरे थधड़ा साह पई करी जे देर अचण में तके राह पई ॾिसी यार तोखे भरे थधड़ा साह पई पंहिंजो सिर साह तो यार भला के रुकंदो पंहिंजो सिर तो फिदा यार भला के रुकंदो दसे को माऊ मिठी जेड़ी वफा के रुकंदो दसे को माऊ मिठी जेड़ी वफा के रुकंदो बस हिकिड़ो मिसरो तो चवां खुदा जन्नत बि रखी माओ जे कदमन में अथई खुदा जन्नत बि रखी माओ जे कदमन में अथई जेको बेअदब आगे माओ जो सदमन में अथई खुदा जन्नत बि रखी माओ जे कदमन में अथई चो खुदा जन्नत बि रखी माओ जे कदमन में अथई जेको बेअदब आगे माओ जो सदमन में अथई तुझा बदबूई भरियल कपड़ा भला सफा के रुकंदो तुझा बदबूई भरियल कपड़ा सफा के रुकंदो दसे को मां मिठी जेड़ी वफा के रुकंदो दसे को मां मिठी जेड़ी वफा के रुकंदो मां हुंदिया चौमा गरीब जी अमीर जी पीर जी फकीर जी अज मुझे मुस्तफा करीम जे अमड़ जो जिक्र पियो हले मुझे हबीब करीम जी अमड़ जो जिक्र पियो हले मुझे अम्मा जे कन्नड़न ते आवाज पियो त यहूदी दाहूं कंदो थो वञे त इमामुल अंबिया अची वियो आ बाप जे अपणन में आई आ रहण जो इरादो
मगर पंजे बचड़े जेला दुश्मनन के सरगरम दिसी करे मुझी अम्मा आमिना जल्द वापस मक्के वञण जो फैसलो कयो आ। अम्मा आमिना मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के अल्लाह अल्लाह अम्मा अम्मा है ओ जेका कुकड़ा न कुकड़ ॾिसंदो केॾी महिल बाज़ मथां ईंदो आहे कांव ईंदो आहे त पंहिंजा परड़ा टेड़े पंहिंजे बच्चनि खे लिकाईंदी आहे त मुंहिंजे बच्चे खे मथां को धक हणी विझे। मुसलमान सोच जेकॾहिं हिकिड़ी नंढड़ो पखीअ खे मुंहिंजो अल्लाह औलाद सां एतिरो प्यार थो ॾे ॿुधाए तूं असां त इंसान जा बच्चा क़दुरु थींदो तोखे पर जॾहिं पंहिंजा बच्चा ॼमंदई न पोइ ख़बर पवंदई त मां चइबो छा कयां मां शय कहिड़ी हूंदी आहे। अज़ीज़ाने मां मुंहिंजी अम्मा आमिना सुहिणी मुंहिंजे करीम आका खे गॾु करे उम्मे ऐमन सुहिणीअ सां गॾु मदीने पाक जे सरज़मीन खे छॾे काॾे रवानी थींदी आहे चओ मके पाक ॾे जवाब ॾे काॾे रवानी थी रही आहे मके पाक ॾे रवानी थी आहे बेनियाज़ जे कुदरत ॾे निहार थोड़ी तकलीफ़ ईंदी थे ताहूं करे छॾींदो है नंढड़ी मुश्किल इंदी थे बोकड़ करे ओड़े पाड़े जी निंड हराम कंदो है बेनियाज़ जे बेनियाज़ी दे निहार नमाज़ूं पढ़ंदो है तकलीफ़ इंदी थे चोदो नमाज़ूं भी पढ़ा तो तकलीफ़ भी अचे थे तो के खबर ना है जेतरी आज़माइश वडी हुंदी आ दर्जात भी एतरा वदा हुंदा हले। मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात 6 साल उम्रा जी जल अमड़ जे हंज में डाची जी सवारी अम्मा पंहिंजे बचड़े के सीने सां लाए रही बिलखुसूस उन टाइम ते जेडी महिल दुश्मनन जो डपा मता दुश्मन हमलो करे विझन मता दुश्मन ताकतवर पहुंची वने जबलन जो सफरा जंगलन जो सफरा मुझा बेनियाज तुझी बेनियाजी ओहा जबलन जी जगह पहुतिया जेका मक्के में भी ना है त मदीने में भी ना है जबलन जो विचा जेडी मल जबलन जे विच ते मुझा दोस्त अजीज अम्मा सुनिया के बुखार जी तकलीफ थिया 6 सालन जो मुझो इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जल अमड़ के बुखार ॾिसी चवंदो अम्मा तुझे गलड़न खे मां थधड़ो पानी हणा जो त मां थी दिया मां थी दिया अज भी हलाली बचड़ो जेको भी दुनिया जो केडो भी गुनहगार जो बचड़ो हुंदो आ पर जी जल अमड़ सा प्यार करण वारो हुंदो आ अमड़ के मथे में सूर थींदो आ अचे मथो वेंदो ओ मुजी जी जल अम्मा मां तोखे ज़ोर ॾियां अम्मा तोखे पानी दिया अम्मा तोखे गोरी खणी दिया या मुझा दोस्त अजीज सालिह बचड़े जी निशानिया अज मुझो इमामुल अंबिया नबियन जो सरदार पंहिंजे जी जल अमड़ के बुखार ॾिसी करे ओडा अम्मा सजी वाट सीने सां लाई आया अज 6 सालन जो मुझो करीम आका पंहिंजे जी जल अमड़ के हंज में सुम्हारे रहियो ओ पंहिंजे अमड़ सां प्यार करण वारा याद रखी छॾजा जे कॾहिं मुंहिंजो मुस्तफ़ा प्यार न करे हां त तोखे प्यार समझ में ई कोन अचे हां जी जल अमड़ सा प्यार तुझो इन करे आ जो अज बुध त मुझे करीम आका पंहिंजे अमड़ सा प्यार किया कयो आ अज अम्मा आमिना सुनी न मक्के में न मदीने में जबलन जे विच में काई भी मुझा दोस्त अजीज होते बाहर जाहिरी काने का गोठ कोने को इलाको गैराबादा जबलन जे विच में अम्मा के तेज बुखारा हिकड़ी औरत उम्मे ऐमन गड्डा मुझो करीम आका पंहिंजे जी जल अम्मा के हंज में सुम्हारे रहियो आ हाणे मां तोखां तो पुछां मुझे अम्मा आका जी अम्मा मुझे महबूब जे हंज में मुझो मुस्तफ़ा केॾी महिल अमड़ जे चेहरे ॾे थो निहारे केॾी महिल अर्शे मुअल्ला ॾे थो निहारे ओहो मुझो करीम आका जेडी महिल अर्श दे निहारे रुगी इरादो कंदो आ ओ मुझा
मौला ओ मुझा मौला बैतुल मुक़द्दस दे मुहड़ करे नमाज थो पढ़ा यहूदी ताना मेहना था ॾियनि मूंखे पंहिंजो दादे वारो खाबो ॾे रब चवंदो मुझा मुस्तफ़ा नमाज पूरी करण जी देर नाहे मुझा हबीब मुझा महबूब रुगी ज़ुल्फ़ फेराइण तुंहिंजो कमा क़िबलो बदलाइण तुंहिंजे रब जो कमा ओ मुसलमान गौर कर ओ मुसलमान गौर कर जंहिं महबूब जे हिकिड़ो दफ़ो अर्श ते निहारण सां अल्लाह काबे खे तब्दील करे रहियो आहे अॼु उहो मुंहिंजो मुस्तफ़ा रण पट जे मैदान में जबलनि जे विच में जीजल अम्मा झोल में आ जीजल अमड़ जो चेहरो ॾिसी बि रहियो आहे अर्श जे बेनियाज़ ॾे निहारे बि रहियो आहे आलम ख़याल में आशिकनि चई छॾियो आलम ख़याल में आशिकनि चई छॾियो उन वक़्तु अर्श जे फ़रिश्तनि केॾियूं न दाऊं कयूं हूंदियूं ओ मुंहिंजा मौला जंहिं महबूब जे लाइ काइनात जो ज़रो ज़रो बनायो अथई अॼु ऋण पट में उन महबूब जी अमड़ छो थो छिनी अज़ीज़न मल जेॾी महिल आलम ख़याल में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अर्श जे फ़रिश्तनि दाऊं कयूं हूंदियूं त मुंहिंजे रब जवाब ॾिनो हूंदो ओ फ़रिश्तो पंहिंजे महबूब जी हिफ़ाज़त करण लाइ उन जो रब काफ़ी आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात अल्लाह जी ज़ात बाबरकात जे कुदरत जो फ़ैसलो निहार जेॾी महिल अम्मा सुणीअ खे बुखार तेज़ थी वियो ऐं महसूस करे रही आहे त हाणे मां पंहिंजे करीम रब ॾे वञण वारी उम्मे ऐमन खे सॾड़ो कंदी आहे ओ उम्मे ऐमन जी मुंहिंजी सुणी मुंहिंजे मुहम्मद जी पारत हुजे मुझे मोहम्मद के रोवण न ॾिजा रस्तो दूर मक्को दूर मुझे मोहम्मद के रोवण न ॾिजा साॻी ॻाल्हि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो तारीख़ पंहिंजा वर्क दोहराईंदी आहे जॾहिं अम्मा ख़दीजतुल कुबरा रज़ियल्लाहु ताला अन्हा खे मुंहिंजे करीम आका फरमायो ओ मां मुस्तफ़ा जी प्यारी कुंवार अॼु जेकी घुरणो अथई सो घुर कुझु न घुरी ॿियो दफ़ो न घुरी जॾहिं आका टियों दफ़ो इसरार फरमायो हिकिड़ो अर्ज़ु कई ओ मुंहिंजा आका सभु कुझु तो महबूब जे सूरत में मूंखे रब ॾेई छॾियो आहे पर जे ॾियण चाहियो था त मां ख़दीजा जे दिलि जी इहा तमन्ना आहे त मुंहिंजी फातिमा नंढड़ी आहे उनखे रोवण न ॾिजां जेॾी महिल अम्मा ख़दीजतुल कुबरा मुंहिंजे मुस्तफ़ा करीम खे पंहिंजे न्याणीअ जे रोवण न ॾियण जो चयो त मुंहिंजे मुस्तफ़ा खे पंहिंजे जीजल अम्मा जो जुमिलो यादि आयो अज़ीज़ान मन अञा महरम जो महीनो आहे त हे अब्दुल हफीज़ बलाल अल्लाह वसायो इनायत बलाल खे फ़िक्र आहे अम्मा जो ॿारहो थियण वारो आहे अम्मा जी तारीख़ अचण वारी आहे अम्मा जे तारीख़ ते क़ुरान जी महफ़िल करायो उनखे अम्मा यादि अची रही आहे छा मुंहिंजे मुस्तफ़ा खे अम्मा यादि न आहे अज़ीज़ान मन तूं अंदाज़ो बि नथो करे सघी मस्जिद नबवी जे अंदर मुझो करीम आका नमाज पढ़ी करे जॾहिं सलाम सजे वराए वरी खपे वरायो अज़ीज़ाने मन निहारे जियम तस्बीह टुटी पवंदी आहे मणियो मणे खां अलॻि थींदो आहे ईअं मुंहिंजे आका जे अखिड़ियुनि मां सावण वसण शुरू थी वियो सहाबा अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फिदाक अब्बी व उम्मी असांजा अबू अम्मा कुर्बान थियनि ओ मुंहिंजा आका अॼु कंहिं रंजायो आहे ओ मुझा महबूब बस रुगी लब कुशाई फरमायो तो उन जे जिस्म जो अंग अंग अलग करे छड़ियो महबूब के कह रंजायो आ जो असांजे महबूब जे अखड़न में लुड़क लड़ी आया मुझे मुस्तफा करीम पंहिंजा पाक लुड़क मुबारक पूछी दे उगंदे फरमायो ओ मां मुस्तफा जा दीवानो अज मां मुस्तफा के पंहिंजी जी जल अमड़ याद आई
यानी पंहिंजे जी जल अमड़ खे याद करण मुझे करीम आका जी सुन्नता गाल कर चाहे जो मुझे करीम आका जी सुन्नता एतरे तई जो मुझे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो मिशकात शरीफ जे अंदर मौजूदा मुझे करीम आका फरमायो मंज़ार कबर वालिदैहि औ अहदुहुमा कुल्ल यौम जुमुअतिन गुफिर लहू कुतिब बर्रा मुझे मदीने जे मीर फरमायो जेको शख्स भी रुगी जुमे जुमे जे दी पाजे अबे अम्मा जे कबर जी वनी रुगी ज़ियारत कंदो या उनन बिन्ही मां कहीं हिक जे कबर जबी ज़ियारत कंदो मां मुस्तफा ऐलान तो कया मुझो रब उन जा गुनाह माफ़ करे छदींदो। ओ मुसलमान कलमे वारा नौजवान खास करे नौजवान पबजी ते वेही करे पांजो टाइम बर्बाद करण वारा मोबाइल ते वेही करे पांजो टाइम ज़ाया करण वारा होटलन ते वेही करे दोस्तन जे कचहरी में परायूं गिलाऊं करण वारा रोड ते वेही करे कन ते मोबाइल रखी कलाकन जा कलाक ॻाल्हाइण वारा तोखे ख़बर ही कान्हे का तोखे अंदाज़ो ही कोन्हे को त घर में जन्नत तुंहिंजो इंतज़ार करे रही आ तोखे अंदाज़ो ही नाहे तुझी जी जल अम्मा मानड़ी रखियो वेठी आ उहा अम्मा जेला मुझे करीम आका फरमायो अमड़ जे चेहरे दे निहारण भी इबादता ओहो तुझो दिल पर पीर ओहो तुझो दिल पर बाबो ओहो दरवाजे दे निहारे रहियो आ त केडी मल तू मुझो बचड़ो अचे मां दरवाजो बंद कया अबो तुझो दरड़े दे अखियों विझो वेठो आ अमड़ तुझी मानड़ी रखियो हंधड़ो विछायो वेठी आ अबो जन्नत जो दरवाजो जन्नत तुझे इंतजार में तू पबजी जे चक्कर में तू मोबाइल जे चक्कर में तू मुझा दोस्त अजीज गैर जरूरी कालन जे चक्कर में जहन्नम खरीद करे रहियो आ होड़ा जी जल अम्मा जन्नत जे सूरत में तुझो दीदार करे इंतजार करे रही आ याद रखी छद जा नौजवान जिंदगी जो ॾींहुं मुकम्मिल आ हिकड़े ॾींहुं मौत अचणो आ जेॾी महिल हथन मां अम्मा हली वेंदी अॼु अब्दुल हफीज़ बलाल खां पुछ अॼु फ़कीर इनायत खां पुछ अॼु अल्लाह वसाए फ़कीर खां पुछ घर में अचन था सभई मौजूद हन पर घर जो चारे कुंडू घुमन था जे नाहे त हिकड़ी जी जल अम्मा नाहे ईद जो दिहाड़ो थींदो आ ईद जो दिहाड़ो थींदो आ अजीज़ा मेमन हर हिक के पंहिंजा बचड़ा याद मगर मुंहिंजा दोस्त अजीज़ जिन जो अमड़ियूं न हूंदियूं हन अबो न हूंदो आ उन्हनि खे पंहिंजा बचड़ा याद घटि जी जल अम्मा अबो याद ईंदी आ अच मां तोखे सुहिणे रब जो क़ुरान ॿुधाए वरी फौरन मदीने वारे मीर जे दरबार में वठी हला त मुंहिंजा दोस्त अजीज़ मुझे करीम आका पांजे उन गुलाम जी कीअं तारीफ़ कया जंहिं अल्लाह ताला पांजे अमड़ जे मथां कुर्बान करे छॾियो आ ॿुधण चाही थो या न जवाब दे ॿुधण चाही थो या न जवाब दे अल्लाह अल्लाह मां तोखां तो पुछां रब जो क़ुरान थो चवे मुझो मुस्तफ़ा सदे नमाज के छदे हलिया वञो रब जो क़ुरान चवे मुझो मुस्तफ़ा करीम चवे रब जो क़ुरान चवे हर शइ खां वधीक मुझे मुस्तफ़ा सां प्यार कयो लेकिन हिकड़ो मुझे मुस्तफ़ा जो गुलाम मुझे करीम आका जो समुझा दोस्त अजीज दीवानो आ परवानो आ एतरो त दीवानो ई परवानो आ जो मुझो करीम आका पंहिंजे कमीस मुबारक जा बटण खोले थधड़ो साह भरे यमन ने निहारे ऐं साह खणी मुझो मदीने जो साईं चवे त मां मुस्तफ़ा के अल्लाह जे रहमत जी खुशबू अची रही आ
तवज्जा कर ओ सेवण सुणे जे बस्ती में रहण वारा सुने लाल कलंदर जे इन कश्ती में रहण वारा मुझे करीम आका हिक ॾींहुं भी ईअं कयो ॿिए ॾींहुं भी ईअं कयो जॾहिं टे ॾींहुं ईअं कयो सुने अमीर उमर अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिड़ो उहो खुश नसीब जॾहिं निहारे मुझो मुस्तफ़ा रब जे रहमत जूं ॻाल्हियूं करे रहियो आहे अंदाज़ो लगा मुसलमान अबू बकर उमर उस्मान अली तलहा जुबैर साहबा जो सथ मौजूद मगर मुझो करीम आका यमन दे निहारे अल्लाह जे रहमत जे खुशबू जी गाल करे रहियो आहे मुझे करीम आका जे खिदमत में जॾहिं साहबा अर्ज़ कयो त मुझे करीम आका उन जो नालो उवैस ॿुधायो आहे छा ॿुधायो आहे मोटी तो हला पोइते तो जेका ॿुधी आहे ॻाल्हि उहा नथो कयां मां थोरो पोइते मोटी तो हला उहो उवैस अम्मा जे खिदमत में हाज़िर आहे छा में जवाब ॾे कंहिंजी खिदमत में जी जल अम्मा जे खिदमत में राति ॾींहुं दीवानो परवानो मस्तानो लॻो पियो आहे वेठो अम्मा जे खिदमत में आ पर कॾहिं कॾहिं माण्हू गॾु हूंदो आहे पर महसूस ईअं कराईंदो आहे त वेठो हिते आहे पर ख़याल ख़याल पोइ मां चवंदी आहे अबा तुंहिंजो ख़याल किथे ॿिए पासे अम्मा न अहिड़ी ॻाल्हि न आहे अॼु उवैस खे अम्मा थी चए बच्चा जी मुंहिंजी अम्मा ॾिसां थी त ॾाढो वफ़ादार आहीं ओ मुझा बचड़ा ॾिसां थी त ॾाढो कुर्बदार हई ॾाढो खिदमतगार हई पर मां ॾिसां थी त मूंसां गॾु हूंदे बि तुंहिंजे रूह जी तांग किथे ॿिए पासे आहे सुणो उवैस अर्ज़ थो करे ओ मुंहिंजी जी जल अम्मा जी मुझा बचड़ा उवैस हा मुझी अम्मा सच था फरमायो मुझो जिस्म ऐं जान त तो जी जलता कुर्बाना मगर मुझे रूह जी राहत मगर मुझे रूह जी गिज़ा मुझे रूह जी तड़प मुझे मुस्तफ़ा करीम जे दीदार ला तड़पी रही आहे तवज्जो कर मुसलमान अमड़ जे खिदमत में वेठो आहे अब्बा पो वञी छो नथो मुझी जी जल अम्मा जे हींअर इजाज़त दी त हींअर हलियो वञा सोच मुसलमान इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दीदार जो दीवानो अहिड़ो दीवानो जे अणहू दे मुझो मुस्तफ़ा जिक्र करे उहो बि अमड़ खे थो चए अम्मा जे इजाज़त दी त वञी महबूब जो दीदार करे अचे ओ मुसलमान अखियूं खोल नौजवान अखियों खोल अमड़ के पोड़ी करे सदन वारा अमड़ के कुराड़ी करे सदन वारा अब्बे के चरियो चई सदन वारा खबरदार थी जा इन जी जल जे कदमन जे हेठा जन्नत थे इन बाबे जे दड़कन जे पुठिया वडो प्यार जो खजानो थे जरा सोच त सही जडे तू नढड़ो है जडे तू नढड़ो है जडे तू नढड़ो है ईद अचण वारी हुंदी हुई नखरो कंदे हे बाबा मुखे कपड़ा वठी दे इहो कोन सोचींदे हे त बाबे वट पैसा आहिनि या न आहिनि उन जी जल अम्मा ऐं बाबे कीअं बि करे तोखे कपड़ा वठी ॾिना तूं नाज़ करे उन्हनि ॾे ॾिसंदो हुए अॼु तूं जवान थी वियो आहे शादी करे औलादी बणिजी आयो आहे कॾहिं सोचो थी त जॾहिं बाबो ॿाहिरों ईंदो हो मां निहारींदो हुउसि त मुंहिंजे लाइ कपड़ा आंदा थी या न आंदा थे अॼु तूं ॿाहिरों अची थो अमड़ बि निहारे रही आहे त ॾिसां बचड़ो मुंहिंजे लाइ कुझु आणे थो या नथो आणे सोच मुसलमान सोच नौजवान अगर तो जी जल अमड़ जेला अगर तो दिल पर बाबा जेला कुछ बाजार मां बचड़न जे आणण सां गॾु जॾहिं अमड़ जेला खणी आए अचे जी जल जालो पेश कयो मुंहिंजी जी जल अम्मा पहिरीं तूं खां पोइ मुंहिंजा बचड़ा खाई
खुदा जो कसम तू इए करे ॾिस जवाब में ॾिसंदे अमड़ पाण कान खाईंदी पहिरीं तुंहिंजे बचड़नि खे खाराए वरी पोइ पाण खाईंदी ओ मुसलमान पंहिंजे जी जल अमड़ जो कदर कर सुणो उवेस करनी महबूब जे दीदार जे लाइ तड़पी रहियो आ मगर इंतजार में आ मुंहिंजी अम्मा कॾहिं थी इजाज़त ॾे बस मां तफ़सीर में नथो वञा घणो नथो वञा मां चवे थी बच्चा इजाज़त ॾेई थी पर तोखे ख़बर आ त तोखां सवा मुंहिंजो ॿियो केरु आ तोखां सवा मूंखे मानड़ी ॾियण वारो केरु आहे तोखां सवा मूंखे ज़ोरड़ा ॾियण वारो केरु आहे तोखां सवा मुंहिंजो मुंहुं धोइण वारो केरु आहे तोखां सवा मुंहिंजे कपिड़नि मटण वारो केरु आहे ओ मुंहिंजा बचड़ा सभई ॻाल्हियूं ज़हन में रखजांइ तरस जान दीदार करे जल्दी मोटी अचजा हा मुंहिंजी अम्मा अंदाज़ो लगा जेको साल सिकियो आहे जुतड़ी बि नथो पाए फेरे उघाड़े काॾे थो वञे चओ मुंहिंजे महबूब जे दरबार अंदाज़ो लगा न कपड़ न मटण जो मुंहिंजा दोस्त टाइम मिलियो आहे चवे तो इहा बि घड़ी यार जे दरबार ते पहुचा यार जा फैसला पंहिंजा आहिनि यार जो इम्तिहान पंहिंजो आहे इहो सालनि जो तड़पियल जवान जीअं मदीने तैयब में पहुचंदो आहे मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो दीदार कोन थींदो आहे महबूब काॾे निकिरी वेंदा आहिनि मूंखे ॿुधा उन घड़ीअ जे लाइ उन मिंट जे लाइ उन लम्हे जे लाइ उन पस मंज़र जे लाइ जेको साल सिकी सिकी मदीने पहुतो आहे कुझु घड़ियूं वेहंदो त महबूब जो दीदार थींदो पर अम्मा थी चए त बचड़ा तरस जान हिकिड़े पासे दीदारे मुस्तफ़ा जी तड़पा हिकिड़े पासे जी जल अमड़ जो हुकुम उन आशिक सादिक ॾे निहार मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे दीदार जे लाइ उहो रोवण ऐं तड़प बाक़ी थो रखे मगर जी जल अमड़ जे हुकुम ते लब्बैक चई मोटी थो पवे छा थियो अथई मुसलमान पोइ मक़ाम निहार न जे मुंहिंजे महबूब जे दीदार खे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इंतज़ार करण बजा मोटी पियो जी जल अमड़ जो हुकुम मञी मोटी पियो जीअं आयो त सही पर गोड़ा अॻु खां चवणा मां थी चए उवेस हाणे त दीदार करे आयो आ पोइ रोई छो थो चवे थो ओ मुंहिंजी अम्मा कहिड़ो हाल थी पुछी सुहिणो सचल साईं जो शाइर चवां तो सुने सचल साईं कीअं इन मंज़र खे अखियुनि में आंदो चवे थो अखियां अल्लाह ला वञी बेबस लगी है अखियां अल्लाह ला वञी बेबस लगियां जो लगियां आका तेरे नाल जो लगियां सुना तेरे नाल अखियां अल्लाह ला वञी बेबस लगियां इना अखियां दा मुल है महंगा मुल है महंगा उना अखियां दा मुल है महंगा मुल है महंगा जो लगियां दिल भर तेरे है पारों दरिया झोंक रांझने दी झोंक रांझने दी इश्क रख मोहब्बत रख खुदा जो कसम
इश्क में एकड़ो सजदो दे करोड़न सजदन खां आला इश्क ई प्यार में चीचल अमड़ जे कदमन के एकड़ो दफो चुमी दे हसारे इबादतुन खां आला दिल पर पी जे चेहरे दे निहारे ओ मुसलमान डिठो तई मां तहां हेतरा हसारे वेठा हो कलंदर जे नगरी में वेठा हो तवा के मां रब जो कसम दींदे एकड़ो सवाल कया अमड़ कुराड़ी अगर तवा मां कहीं घर में आ मुंह धोण जी ताकत ना है उन के न अखिन में मानू निंद्र मां थंदो आ त के चिपू चवन के पिचू चवन थींदी आ न अख में गंद थींदो आ तवा मां मौलवी हुजे पीर जेके भी हिते वेठा हो मुंह समेत मां सवाल तो कया को आहे जेको नारो हणी चवे त मां पंहिंजे हिन जुबान सां अमड़ जूं अखियूं उगंदो आहे को ॻाल्हि करे कोई भी न चई सकदो लेकिन पंहिंजे घर में निहार जॾहिं नंढड़ो बचड़ो जमंदो आ त मां उन जी हिकु दफ़ो न बार बार अखियूं चटींदी आ या कान चटींदी आ जवाब दे महज़ीन करे चटींदी आ जो वडड़ियूं उनखे चवंदियूं हन जे बचड़े जी मां अख चटींदी त बचड़े जी अख सुहिणी थींदी बचड़े जी अख ॾाढी भली थींदी इन हिकड़ी तमन्ना में उहा चीचल अमड़ इहो कोन ॾिसंदी आ त बच्चे जे अख में पिचूं हन इहो न ॾिसंदी आ त बच्चे जे अख में छा आहे बस हुन जाॾो हिकड़ी शइ हूंदी आ त मुंहिंजे बचड़े जी अख भली थिए दुनिया में सुहिणो थी हले ओ मुसलमान ओ नौजवान जेका चीचल अम्मा तुंहिंजे अख जे सुहिणे जेला तुझे अखिड़ के चटींदी वते बदबख्त तूने अमर जा कदम नथो चटी जंहिंमें जन्नत पई आ छा थियो थई नौजवान खुदा जो खौफ कर अमड़ जो कदर कर जीजल अमड़ जो कदर कर अमड़ में हिकड़ो दफ़ो वी वापस कान ईंदी याद रखी छर बापो वियो वापस कोन ईंदी चाचू हुंदियूं मामियूं हुंदियूं सास सब कुछ हुंदियूं पर जीजल अमड़ कान हुंदी जंहिंजे कदमनि जे हेठियों जन्नत उहा कान हुंदी दिल पर पी कोन हुंदो जंहिंजे कदमनि जे हेठियों जन्नत उहो कोन हुंदो तड़पी मरी वेंदे सब कुछ पंहिंजी जगह ते इबादतूं करे करे खुशी वेंदे पंहिंजी जगह ते कुरान पढ़ी थकजी पओ अलाए कबूल पियो अलाए न पियो निमाज़ूं पढ़ी थकजी पओ अलाए कबूल पयूं अलाए न पयूं रोज़ा रखी थकजी पओ अलाए कबूल पिया अलाए न पिया पर जी जल अमड़ जे रुगी चेहरे दे खिली निहार खुदा जो कसम मुझे मुस्तफा फरमायो तू अमड़ दे खिली निहार अम्मा तोखे ॾिसी खुश थे मुझो रब हुक्म कंदो ओ फरिश्तो ॾहनि हजन जो सवाब लिखी छॾियोसि जय जीजल अमड़ जे चेहरे दे निहारण सां तोखे कबूल पियल हजन जो सवाब मिले जय दिल पर पीर दे खिली निहारण सां तोखे समय उम्रन जो सवाब मिले पो तू बदबख्त न चवां ॿियो छा चवां जो उन अबे जो ख्याल न करी उन अम्मा जो ख्याल न करी उन अबे जा कदम न चुमी उन जीजल मां जा कदम न चुमी वक्त थई मुसलमान कदम चुमी वठ बता सुभाणे वक्त हथों निकिरी वञे ॿुध रब जो क़ुरान अल्लाह जो क़ुरान तोखे छा चई रहियो आहे मुंहिंजो ख़ुदा तोखे एहसास कीअं ॾियारे रहियो आहे अज़ीज़ाने मन तोखे घणो न विहारींदुमि पर कम अज़ कम 12 बजे ताईं मूंसां गॾु वेह अल्लाह जो क़ुरान ॿुध हे हदीस मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो फरमान ॻाल्हि अध में न रहिजी वञे जॾहिं मां पुछो ओ उवैस ॻाल्हि पूरी कयां न थोड़ी बस घणी न वेंदुसि अॻिते ओ उवैस जी मुंहिंजी अम्मा महबूब ॾे त वई हा मुंहिंजी अम्मा पोइ दीदार करे अञा रोई रहियो आहे इएं सुलका भरे अम्मा जी आॾो रोअण शुरू कई अंदाज़ो लगा जॾहिं नेक बचड़ो अम्मा जे आॾो सुलका भरे रोए त अमड़ जो हाल छा थींदो सुदका भरे रोण शुरू तो करे ओहा जी जल कुराड़ी अम्मा गले साथी ला ओवैस बच्चा रोई छो थो दिल जो हाल बुधा आर तो करे ओ मुझी अम्मा ओ मुझी जीजा जी मुझा बचड़ा अम्मा तवा जे जुबान मुबारक मां हुक्म थियो वञ भली महबूब जे दीदार ला पर जे महबूब न हुजन घणो तरस जन अम्मा मुझे मथा इम्तिहान अची वियो जीअं मदीने पहुतुसि महबूब कोन हुया दिल पई चवे दीदार जे ला तरस पर मुंहिंजी अम्मा तो जीजल जो हुक्म आॾो कयो रब चयो हल वञी जीजल अमड़ जो दीदार कर
मां जी जल अम्मा मोटी आयो हाँ हाणे अम्मड़ जी दुआ ॿुधजां अम्मड़ जे जी हंज में उवैसा रोई रहियो आहे मां अर्श ॾे थी निहारे आए जी जल अम्मा अर्श दे निहारियो अर्श दे निहारे वरी पंहिंजे बचड़े उवैस दे निहारे थी उवैस दे निहारे प्यार जो शफ़क़त जो हथड़ो रखी थी चवे बच्चा उवैस जी मुझी जी जल अम्मा अज पंहिंजे अम्मड़ जी दुआ ॿुधो हा मुझी अम्मा मां कहिड़ी दुआ थी करे ओ मुंहिंजा बच्चा उवैस जंहिं महबूब जे लाइ तूं दीवानो मस्तानो ऐं तड़पी रहियो आहे उन महबूब जी काइनात जो ज़रो ज़रो तारीफ़ कंदो पर अॼु मां तोखे दुआ थी कयां ओ महबूब पंहिंजे पाक ज़ुबान सां तुंहिंजी तारीफ़ कंदो जी जल अम्मा जे ज़ुबान मां इहे अल्फाज़ निकिरी विया केॾा वॾा जुमला हुया मगर मुझे बेनियाज़ रब खे वणी विया एतिरा त वणी विया जो होॾां मके में मुंहिंजो मुस्तफ़ा ऐलान थो करे अदा अली ऐं उमर जी मुंहिंजा आका रहबर हिननि आरनि पारनि सां हिकिड़ो जवान ईंदो ही निशानियूं हूंदियूं उनखे मुंहिंजा सलाम बि ॾिजो ऐं उन खां मुंहिंजे उम्मत लाइ दुआ बि घुराइजो कंहिंजे ज़ुबान मां तारीफ़ थी जवाब दे गाला गाला कंहिंजे ज़ुबान मां इमामुल अंबिया जे ज़ुबान मां तारीफ़ थी रही आहे कंहिंजी मुंहिंजे मुस्तफ़ा जे ग़ुलाम जी कहिड़ो अमल कयईं जवाब दे ॻाल्हि मोटी अचे अमल कहिड़ो कयईं पाणी पीआरींदो ॻाल्हायो कहिड़ो अमल कयईं चो जी जल अम्मड़ जे हुकुम ते लबैक चो जी जल अम्मड़ जे हुकुम खे लबैक चई अम्मड़ जो हुकुम अखियुनि ते रखी जो लबैक चई त पोइ जेकॾहिं उवैस करनी जी जल अम्मड़ जे हुकुम खे लबैक चवंदे दीदारे मुस्तफ़ा जी तड़प ऐं तमन्ना इश्क ऐं मुहब्बत उहा नीरनि सां गॾु पंहिंजे अंदर में साढ़ींदे रोंदो मोटी आयो मगर अम्मड़ जे हुकुम खे अञा बि मथे कयईं त मुंहिंजे रब छा कयो ओ फर्श ते रही करे अम्मड़ जे इज़त करे उन जे हुकुम खे मथे करण वारा मां अल्लाह तुंहिंजी अर्शद में इज़त करे थो छॾियां जो क़यामत ताईं जेसीं मुंहिंजे महबूब जी उम्मत हूंदी त मुंहिंजे मुस्तफ़ा जे मिंबर ते तुंहिंजी बि तारीफ़ ऐं शान पियो ॻाए कंहिंजे दुआ सां थियो जवाब ॾे मुस्लमान नौजवान जवाब ॾे तूं चवीं थो त इज़त जे लाइ हीअ डिग्री कयां बेशक कर तूं चवीं थो इज़त वठण जे लाइ ही पढ़ां बेशक पढ़ लेकिन हक़ीक़त इहा थिए त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इज़त तोखे ॿिए हंधि किथे कान मिलंदी इज़त तोखे मिलंदी त जी जल अम्मड़ जे कदमनि मां मिलंदी काथे मिलंदी जी जल अम्मड़ जे कदमनि मां मिलंदी हिकिड़ो दफ़ो दुरूद पढ़ थोड़ा मिंट बचा आहिनि छा कयां ॻाल्हि बसि अम्मड़ त अम्मड़ ॻाल्हि अहिड़ी निकिरी वई जो मां इहो 1.5 कलाक गुम थी वियुमि हाणे तूं इश्क सां दुरूद पढ़ त मां क़ुर जो तर्जुमो कयां पोइ जे तुंहिंजे दिलि चाहियो त 2-3 मिंट ॿिया वेहंदासीं न त 12 बजे दुआ ख़ैर सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सुनो सैयद अज भी दीवानो लगो पयो कंहिंजे लाइ बचड़े जे इश्क में बचड़े जे याद में सभी दुआ घुरो त अल्लाह जल्द उन महबूब बचड़े के पंहिंजे बाबे सां मिलाए इहो हिकु पीउ जो प्यार कहिड़ी खोटा साईं खे जवाब ॾियो पर पंहिंजा हाल हीणा करे छॾियासीं हर अल्लाह जे काबिल वली जे दरबार पे वञी तो दुआऊं घुरे छाजे लाइ मौला मूंखे बचड़ो मिला ओ मुस्लमान सोच त हिकु पीउ पंहिंजे बच्चे सां केॾो प्यार थो करे दुरूद पढ़ मां पाणी या वॾो रब जो सोनो कुरान बुध गालियों बुधई हदीसूं बुधई हाणे मुझे करीम रब जो सोनो कुरान बुध
मुझो अल्लाह तो फरमाए ववस्सैनल इंसान बिवालिदैहि इहसाना। मुझो बेनियाज़ रब पंहिंजे सुहिणे क़ुरान करीम जे अंदर फरमाए रहियो आहे। छा फरमाए रहियो आहे? मुझे बेनियाज़ रब फरमायो ऐ इंसान मां अल्लाह तोखे हुक्म थो कयां त पंहिंजे अबे ऐं अमड़ सां एहसान कजां, बेवड़ाई न कजां, बेअदबी न कजां, साम्हूं न थीजां। हाणे ॿिन्ही जी अल्लाह ॻाल्हि करे अमड़ जो ख़ुसूसी ज़िक्र करे रहियो आहे। ज़रा क़ुरान त ॿुध रब चए छा थो? ओ बेक़द्र नौजवान ॿुध त ख़ुदा चवे छा थो? हमलतहु उम्मुहु कुरहन व वदअतहु कुरहा। मुझो अल्लाह तो फरमाए ओ ज़मीन ते नाज करे हलण वारा, दरसिनीअ में मुंहुं ॾिसी करे पंहिंजे पाण खे शहज़ादो सम्झण वारा, कॾहिं गौर कोन कयो अथई तैने तुंहिंजे सूंह में तुंहिंजे अमड़ जो केतिरो किरदार आहे। जेकॾहिं तुंहिंजी जी जल अम्मा तुंहिंजे मथड़े खे हथ न हणे त अॼु वांगण जहिड़ो मथो करे पियो सेवण जे नगरीअ में फिरी। जेकॾहिं तुंहिंजी जी जल अम्मा तुंहिंजे गलड़नि ते महिनतूं न करे, तुंहिंजे ॼाड़ीअ ते महिनतूं न करे, हेॾा डूल चमटा कयो पियो फिरी, मुंहिंजे अल्लाह फरमा व हमलुहु व फिसालुहु हमलतहु उम्मुहु कुरहन व वदअतहु कुरहा। मुंहिंजे अल्लाह फरमायो आहे घड़ी यादि कर जॾहिं तुंहिंजी जी जल अम्मा पंहिंजे पेट में तोखे खणी करे दुनिया में हली भी रही आ, तोखे संभाले भी रही आ। हमलतहु उम्मुहु कुरहा। तोखे कहिड़ी ख़बर ओ छटरी लखणा, तोखे कहिड़ी ख़बर त जंहिं ॾींहं खां अमड़ जे वजूद में आए उन ॾींहं खां अमड़ खे उल्टियूं शुरू थी वियूं, अमड़ जी दिलि ख़राब थियण शुरू थी, अमड़ खे टंगुनि में सूर शुरू थी वियो, अमड़ वेचारीअ जो खाधो हराम थी वियो, जेको खाए उल्टियूं करे कढी छॾे। कंहिंजे करे? छटरी लखणा तुंहिंजे अचण जे करे अञा अमड़ जे पेट में पहुतो आ। रब जो क़ुरान थो चवे अमड़ जी मुश्किलात शुरू थी आ, अमड़ जूं परेशानियूं शुरू थियूं हन। अमड़ तुंहिंजे करे ही बि नथी खाए, अमड़ तुंहिंजे करे ही बि नथी खाए। वॾड़ियूं चवनि थियूं तेज़ न हल, तेज़ नथी हले, वॾड़ियूं चवनि थियूं हीअं न करे, हीअं नथी करे। छाजे करे? तूं शहज़ादो पेटड़े में अचे वियो आहे। अल्लाह फरमाए थो व हमलतहु उम्मुहु कुरहन व वदअतहु कुरहा। हिकड़ी तुझे अमड़ के तकलीफ जॾहिं 3-4 किलो तुझो पेट में वजन खणी अम्मा मानी भी पचाए रही आ, भरियो भी ॾेई रही आ, कपड़ा भी धोई रही आ, बहराड़ीअ जी अमड़ माल जी दुहाई करे रही आ, माल जो गाह करे रही आ, घर जो कमकार करे रही आ, तोखे भी संभाले रही आ। मुझो अल्लाह तो फरमाए इहे सब तकलीफूं अमड़ सही करे व हमलतहु कुरहा। व वरी जेॾी महिल तुंहिंजे ॼमण जी महल आई आ, रब तो चवे तोखे कहिड़ी ख़बर त तुंहिंजी अम्मा कहिड़नि मरहलनि मां गुज़री रही आ। यादि रखजा जॾहिं हिकु औरत बच्चे खे जन्म ॾींदी आहे, उहो सीज़र थे या नॉर्मल डिलीवरी थी वञे, ॿिन्ही सूरतुनि में तकलीफ़ हूंदी आहे। मुंहिंजो अल्लाह तो फरमाए हिकु माउ उन तकलीफ़ जी परवाह न कंदी आहे, जिस्म वढिबो आहे परवाह कान कंदी आहे। दोस्तो पंहिंजे अखियुनि सां मुशाहिदो कयो हूंदई, तुंहिंजे नियाणियुनि खे बच्चा ॼावा हूंदा, तुंहिंजे ज़ाल खे बच्चो ॼाओ हूंदो, तुंहिंजे पुट खे बच्चो ॼाओ हूंदो। सीज़र थींदो आहे, बेहोशी जो आलम हूंदो आहे, पर उहा मां जीअं अख खोलींदी आहे पहिरों जुमिलो चवंदी आहे त ॾियो ख़बर मुंहिंजो बचड़ो ख़ैर सां आहे या न आहे। इहा हक़ीक़त आहे या न? जवाब ॾे। होॾां जिस्म वढियो पियो आहे,
होड़ा बेहोशी जो आलम एकड़ो कतरो पानी जो ना है मुंह खुश्क लगो पयो आ पर इहा मावा इहा जी जल मावा जेके पांजे जिस्म जे कपड़ जी परवाह ना है जेके दर्दन सूरन जी परवाह ना है जी अख खुलंदी आ पहरो सवाल कंदी आ मुझो बचड़ो खैरत सा वरी बेहोशी जो आलम मुझो रब तो फरमाए इहा मां जी तकलीफूं सहंदी आ हिक हिक सूर जे एवज़ मुझो अल्लाह उनके दहन हजन जो सवाब दींदो आ बेकदर तू भले कदर करी या न कर तोखे कदर हुजे या न हुजे लेकिन मुझो रब वडो कदरदान मुझो अल्लाह वडो मेहरबान हिक जी जल अम्मा बचड़े जेला दर्द कटे हिक जी जल अम्मा बचड़े जेला सूर कटे थी छाजे करे त मुझो रब राजी थे मुझे मुस्तफा करीम जी उम्मत वधी पवे मुझो रब कुरान में छा तो चवे अगते जरा गौर त कर व हमलुहु व फिसालुहु सलासून शहरा खोल कुरान जो 26 पारो ओ मुसलमान कुरान करीम के खोल त खबर पवे मुझो अल्लाह तो फरमाए तुझे अमड़ जे इन तकलीफुन के हिकड़ो दी न हिकड़ो हफ्तो न बडी न ब हफ्ता न महीनो न ब महीना न 3 महीना न रब जो कुरान तो चवे ओ जमीन ते नाज करे हलण वारा मां अल्लाह तो तोखे बुधाया व हमलुहु वफिसालुहु सलासून शहरा रब तो तोखे बुधाए त तुझी अमड़ तुझे ला 30 महीना वडा दुखन में गुजारिया हने ओ बेकदर मुसलमान मुझो रब तो तोखे कुरान करीम में बुधाए तू हिकड़ी रात अमड़ ते जागो न तो करे सकी जेकॾहिं हिकड़ी रात अमड़ चाक ना है जागी तो सुबह तो ते जह गाला पाए छो मुखो छा थियो तई निंड सजी रात कने अम्मा चाक काने खबर का थी अम्मा चाक का नहीं जेकॾहिं बी रात जागे तो टेडे भा के चंदा त अम्मा जो हकुर भी मुते कोने तो तू बच भेड़ दे न्यापो कंदे अदी तोखे बम्मा जड़े मा तू अच इया हकीकत है या ना है जवाब दे हिकड़ी रात जी जल अमड़ ते जागण नवारा हिकड़ी रात जी जल अमड़ सा मुझा दोस्त अजीज ने बहन कणवारा रब जो कुरान तो चवे 30 महीना तो सा निभाइण वारी केरा जवाब दे हत्ता इज़ा बलग अशुद्धहु एतरे ताई जो जेसे तुम्हें ताकत न थी दिया तेसे जी जल अमड़ तो साथ निभाईंदी रहंदिया जेसे तुम्हें हलण जी ताकत न है अज ब्रेक करे तो हली मुखे जवाब त दे इन जमीन जे तख्ते ते पहिरी विख तो के कह खणाइया जवाब दे ओ मोतबर सदाइण वारा इहा जी जल अमड़ा जेडी मल तू बांबड़ा पाइंदो शय विरहाईंदी आ पाड़े वारन के दसींदी आज मुझे बचड़े बांबड़ा पाता हन जेडी मल तू जुबान सा हिकड़ो दफो चवंदो अम्मा त अम्मा जो हाल दरी पवंदो प्यार में दुनिया के बुधाई दिया ओ मुझो सरदियों सहेलियों अज मुझे बचड़े मुखे अम्मा करे सजड़ो कयो तू बचपन में अम्मा करी अम्मा जो हाँ ठरी पे तू जवान हुजी अम्मा तो के बचड़ा सद करे तू कन लाटार करे वनी हाय फा तुझे हालक यह जवानी तुझी केड़े कम जी आ यह जवानी तुझी कम जी ना है ओहा जी जल अम्मा जे तोखे कदम खेण शुरू कई मथे उथे किरी पे अम्मा चे बिस्मिल्लाह बच्चो किर दुआ मां छा चवंदी जवाब दे
अरे सोच तो सही बेवफा, जॾहिं अमड़ तोखे फीड पई कराए, अमड़ तोखे छातीअ सां लाथो, तूं ट्रां ट्रां पियो करी, त अमड़ तोखे चए बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। वॾनि खे चए मुंहिंजो बच्चो थञ नथो वठे, कंहिं मौलवीअ खां पाणी पढ़ाए ॾियो, वारो कयो को तावीज़ वठी अचो, वारो कयो मूंखे खीर पढ़ाए ॾियो। अरे तुंहिंजे लाइ जतन केरु पई करे, चओ त जीजल अम्मा पई करे, छो पई करे त मुंहिंजो बचड़ो कमज़ोर न थिए। जेका तोखे कमज़ोर थियण न पई ॾे, जेका जान तुझे मथां कुर्बान पई करे, अॼु उन अमड़ खे तो विसारे छॾियो आहे, अॼु उन अमड़ खे तो निहारी कोन थो, अॼु उन अमड़ जी तूं ख़िदमत नथो करे, त पोइ तुंहिंजे इन जवानीअ खे हैफ़ आहे, इन तुंहिंजे जवानीअ खे हैफ़ आहे, इन तुंहिंजे दौलत खे हैफ़ आहे। ख़ुदा जो कसम सभु कुझु छॾे करे अगरि दुनिया आख़िरत जी इज़त चाही थो त अमड़ जे कदमनि में सुबुह जो बि चंबड़ी चुमियूं ॾे, शाम जो बि चंबड़ी चुमियूं ॾे। ॾिस त मुंहिंजो ख़ुदा तोखे दुनिया में कीअं थो इज़त वारो करे। जेकॾहिं इज़त घुर्जे थी, टाइम ओवर थी वियो, माफ़ कजो, छो त मौज़ू कुझु अहिड़ो हो। 30 महीना रब जे क़ुर घणा महीना दसिया हल ॻाल्हाए मुस्लमान, 30 महीना तूं 30 ॾींहं त अमड़ सां उजाॻो कर। आहे को जेको दावा करे, थी सघे थो को हुजे, पर हज़ारनि में को हिकिड़ो हूंदो न। पर रब तो चवे हर अमड़ हिक हिक बच्चे सां 30 महीना उजाॻा कंदी आहे। हर अमड़ हिक बच्चे सां 30 महीना उजाॻा कंदी आहे। ऐं असां हज़ारनि में को हिकिड़ो बि कोन्हे जेको हिकिड़े महीने जी दावा करे। पोइ अहिड़ो बेवफ़ा हुअण जे बावजूद बि वरी बूथ सुॼाए वेही रही, अमड़ जी ख़िदमत न करी। यादि रखी छॾिजां, मूंखे चवण दे अमड़ नंढड़े लाइ को तोखे पढ़ायो, मुंहिंजो पुटु ऑफिसर बणिजे। अमड़ नंढड़े लाइ को तोखे तातियो, मुंहिंजो पुटु सेहतमंद बणिजे। अमड़ नंढे लाइ को तोखे सुरमा पाराया, तेल लॻाया, मुंहिंजो पुटु शहज़ादो बणिजी पवे। अञा सिंगड़ी नक मां वहे थी पई, अमड़ ख्वाब पे थी ॾिसे त बचड़ो मुंहिंजो 14 जो चंड बल्ले 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 करे आयो। तुंहिंजे लाइ सुहिणे में सुहिणी ज़ाल ॻोल्हण वारी अम्मा, तुंहिंजे लाइ सुहिणा ख्वाब ॾिसण वारी अम्मा। ओ नौजवान, ख़ुदा जो कसम थी थोरो गौर त कर, उहा जीजल अम्मा जेका ख्वाब ॾिसी 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 जॾहिं तूं जवान थी, जॾहिं तोखे नौकरी मिले, या तूं कारोबार वारो थी, या ठेकेदार पुटु बणिजी वञी, जॾहिं तो वटि करोड़ अचनि, हेॾे तवजह कर। जॾहिं न करोड़नि जो तूं मालिक थींदो हई त तोड़ो तवजह कर। जॾहिं हिकिड़ो माण्हू करोड़नि वारो, उन ॾे जॾहिं न अमड़ अबे जे साम्हूं ईंदो आहे त अबो अम्मा ॻाल्हाइण खां लहराईंदा आहिनि त करोड़पति असांजो बच्चो थी वियो आहे। मतां को अहिड़ो जुमिलो निकिरे जे त असांजो बच्चो कावड़िजे। इहा हक़ीक़त आहे या न? मां डिॼंदी आहे त मतां को अहिड़ो जुमिलो चवां, मुंहिंजो ही करोड़पति बच्चो कावड़िजी न वञे। पीउ दोस्तनि में हूंदो, डिॼंदो, मतां अहिड़ी ॻाल्हि कयां मुंहिंजो बच्चो कावड़िजी वञे। पर ख़ुदा जो कसम खणी थो चवां, पर जेकॾहिं तूं न कुझु पंहिंजे पीउ खे, पंहिंजे पुट खे क़ुर जो हाफ़िज़ बनाई, पंहिंजे पुट खे क़ुर करीम जो दीन जो आलिम बनाई, जेतिरो वॾो आलिम थींदो ओतिरो अबे अम्मा जे आॾो ॻाल्हाइण खां डिॼंदो त को लफ़्ज़ न निकिरे मतां मुंहिंजो अबो अम्मा कावड़िजी पवे। जेतिरो दौलतमंद थींदो अबो अम्मा डिॼंदा त वॾो दौलतमंद मुंहिंजो पुटु थी वियो आहे। मतां का जुमिलो ॻाल्हायां, मुंहिंजो बच्चो कावड़िजी पवे। पर जेकॾहिं नेक थी पवंदे, आलिम थी पवंदे, हाफ़िज़ क़ुर ख़ुदा जो सालिह बानो थी पवंदे, भले केतिरे बि मक़ाम ते हूंदो, उहो वरी बच्चो डिॼंदो आहे त मां अबे अम्मा सां अदब सां ॻाल्हायां, मतां मुंहिंजो अबो अम्मा नाराज़ थी पवे। छो त हुनखे ख़बर आहे जे अबो अम्मा नाराज़ थियो त मुंहिंजो रब बि रुसी वेंदो, मुंहिंजो मदीने जो साईं बि रुसी वेंदो। तकरीर कुशादी थी वई। यकीनन हिते हेतिरनि हज़ारनि मां केतिरा ई हूंदा जिन जे दिलनि खे ख़ुदा मेण ज़रूर कयो हूंदो, एहसास ज़रूर थियो हूंदो, अमड़ जो क़द्र ज़रूर थियो हूंदो। जे अमड़ जहिड़ी थी त ख़ुदा जो वास्तो थई, मिंट कर, जीअं मोटी ॿियो कम न कर, वॾी कदमनि ते किर, रो एतिरो रो जो अमड़ जी जेका दिलि आहे उहा ऊंअ ई मुंहिंजा दोस्त मेण आहे, पर उहो गुलाब जो गुल थी टिड़ी पवे ऐं तोखे चवे घुर छा थो घुरी। अरे यार मोकियो हूंदे अमड़ चवई घुर, पक सम्झ त ख़ुदा पंहिंजे रहमत जा हड़ई तरफ़ खोले छॾिया। जीजल अमड़ जे कदमनि में किरी पो, चंबड़ी पो, छाला वञी छो तूं ॿेली थी थो ॿियनि जो। वज वठो कंजक करीम रब जी, जग जो वाली जो सुखियो हूंदो सो जंहिंजो इश्क अल्लाह से। अबे अम्मा जी दुआ औलाद जे हक़ में ख़ुदा कॾहिं बि रद्द कोन कंदो।
मोटी वनी अज़म कर त अबे अम्मा जे कदमन में किरणो आ दिल पर पी अगर खुदा कंदो के हिसाब अबो अम्मा काबिल न हो पर याद रखी छद जेकर अबो अम्मा काबिल थई त तुजी जिंदगी भले हाफिज है मौलवी है कारी है पीर है फकीर है कुछ भी नहीं तू जीरो 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 अन्या भी जीरो है जे अबो अम्मा नाराज न थई त तुजे जिंदगी जो मकसद ही कोने मलाइका पाकर हण एड़ो पुछड़ो कंदई एड़ो कुटी दे जी गदा के पलण ते कुटियो विंदो आ हां पर जे अबो अम्मा न राजी थई तो को फिक्र न कर जेड़ो आही तेड़ो अमड़ जी दो इंशाल्लाह अदे छड़ी दे सुभान अल्लाह वायदो करे निकर तो इंशाल्लाह जिए विंदुस घर दिल पर बाबा जे कदमन में किरी पवंदुस जिए विंदुस घर जी जल अमड़ जे कदम रखे चुमियूं दीदुस को जेडी वर उनन जे लबन मां दुआ निकरदी इंशाल्लाह ताला रब तुजो बेड़ो पार करे छड़ींदो सेकंड ऑप्शन जेकॾहिं तुंहिंजी अम्मा दुनिया में मौजूद ना है जेकॾहिं तुंहिंजो बाबो साईं भी मौजूद ना है को भी फिक्र ना है अबे अम्मा जो फैज़ कब्र मां भी तोखे मिलंदो हलियो वन सिजो भण जो इंतजार कर हलियो वन वनी जीजल अम्मा जे कब्र जे पेरा दी खावे सेरा दी खावे वनी पेरा दी खावे दिल पर पी जे कब्र जे पेरा दी खावे वनी उते रो मां तो तोखे ए चंदस जे कोनो तुजो कम न थे छो तो वनी हेडे होडे अबो अम्मा जेरा ते कदमन में चंबुड़ी वेर चो कोन अथदुस जेसे कम न थींदो सच्ची दिल सा रोई उनन का दुआ घुरा कम थी वने पर जे दुनिया छडे व्या थई कब्र तो न तो वेठो रो रोई 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 जॾहिं न तोखे ॾिसी त हाणे दिल खे सुकून मिली वियो आहे पक सम्झ त अम्मा राज़ी थी आहे अम्मा राज़ी थी आहे माना ख़ुदा राज़ी थियो ख़ुदा राज़ी थियो त महबूब राज़ी थियो आहे ॾिस त तुंहिंजो कमु थिए थो या नथो थिए इंशाअल्लाह ताला मां उम्मीद थो रखां त जंहिंजा अबो अम्मा ज़िंदह आहिनि हितां जीअं मोटंदा पंहिंजे अबे अम्मा जे कदमनि ते वञी किरी माफ़ी वठंदा इंशाअल्लाह ताला जवाब ॾियो अदा मूवीअ खे फेरा अदा मूवीअ खे फेरा भाउ बंदि थी वई छा टाइम पूरो थी वियो आहे तो वो फेरा रात खण जो इंशाअल्लाह मोटी वनी अबे अम्मा जे कब्र कदमन के चुमियूं ॾींदासीं जो इंशाअल्लाह ताला मुंहिंजी मिठड़ी मां अब्बा खे ये वनी चयो मुंहिंजी सुहिणी मां तो में मुंहिंजो सा जन्नत तुझे कदमन में आ चौ जन्नत तुझे कदमन में आ जन्नत तुझे कदमन में